वेलकम टू 7 to 9 विद मज़े सितार में वेलकम चवंदा भली कार चवंदा ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा ऐं हमेशह ख़्वाहिश हूंदी आहे हमेशह इहा ई दिलि चवंदी आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे ऐं तव्हांखे ख़बर छंछरु आचर ते 7 खां 9 लॻे तव्हां गॾु हूंदा मूंसां ऐं कचहरी कंदा हॉल वॉल कंदा कॾहिं कॾहिं असां वटि गेस्ट हूंदा आहिनि अॼु बि असां वटि गेस्ट हूंदो कल्ह असां सोलो शो कयोसीं कल्ह ॾाढो मज़ो आयो कचहरी कई तव्हांजी फ़ोन कॉल्स वरितियूंसीं तव्हांजा मैसेजिस वरितासीं कल्ह हिकिड़ी मज़ेदार क़िस्म जो टॉपिक हुयो त 5 डिसेंबर अचण वारो आहे एकता जो ॾियारो आहे ऐं हर साल का थीम हर साल को न को अहिड़ी कमिटमेंट कंदा आहियूं पंहिंजो पाण सां को रेज़ोल्यूशन पास करणु घुरिजे जे हिन साल ॾाढो मुंहिंजो दिलि जे वेझो आहे ऐं मुंहिंजे इलाही क़रीब आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं वाक़ई हिन में को बि शक न आहे त मां सम्झां थो 90% चवां थो चलो ठीकु आहे 90% जेके मसइला आहिनि तव्हांजा उहे एजुकेशन सां हल थींदा तव्हां पंहिंजे जनरेशन खे नियाणियुनि जी तालीम खे प्रमोट करणु जेके में नंढनि शहरनि में या फाइनेंशियली स्ट्रॉन्ग ना आहे या फाइनेंशियली ना आहे का पोजीशन कोन त असां पंहिंजे ॿारनि खे मोकिले सघे या थोरी हेल्प करे का कमेटीज़ जोड़े करे ॻोठनि जूं नंढियूं 2-2 4 माण्हू जेके पाड़े ओड़े ॿार स्कूल वेंदा पढ़ंदा त शायदि इहो ॻोठ जो ॿारु अलाए किथे वञी पहुचंदो शायदि घर संभालींदो घर खां पोइ पंहिंजो ॻोठ संभालींदो ॻोठ खां पोइ पंहिंजो तालको ज़िलो खां पोइ अॻिते डिवीज़न खां पोइ हिकिड़ी चेन ठहंदी जेके असां सोचूं त असां जेके असांजो माइंड मेकअप इहो आहे त राति जो सुबुह निंड में सुबुह असां उथूं त सभु शइ चेंज हुजे इहो ॾाढो ॾुखियो आहे इहो मैरिकल थी सघे थो सो महिरबानी करे जेके तव्हां ज़िंदगीअ में कुझु करणु चाहियो था प्लीज़ इन इनिशिएटिव ते अचो ऐं 5 डिसेंबर ते नियाणियुनि जी तालीम खे ज़रूरु प्रमोट कयो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी चवंदा आहिनि औरत या नियाणी पढ़े थी छो थो पढ़े त सम्झो घर एजुकेट थिए थो सम्झो तव्हां केतिरा इन जा फ़ाइदा हूंदा प्लीज़ यार आउं चाहियां थो त सिंध जो हिकु ॿारु नंढो हिकु नियाणी एजुकेशन हासिलु करे ऐं इल्मु इंसानी टीह खाए ऐं शऊर ॾींदो जेके प्रॉब्लम्स थियनि था असां वटि अॼुकल्ह लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बहितर न आहे किथे अॼुकल्ह चाइल्ड अब्यूज़ लॻो पियो आहे सॼी अख़बारूं भरियूं पियूं आहिनि न्यूज़ ॿुधो न्यूज़ त महिरबानी करे एजुकेशन हूंदी त कम से कम सुभाणे कुझु ॻाल्हाए सघंदा ख़बर हूंदी अवेयरनेस जी उनखे सवाइ दुनिया अलाए केॾी तेज़ीअ सां तरक़ी करे रही आहे तव्हां सोचो त माण्हू स्पेस ते वञनि था मतिलबु खिला में वञनि था असां न उते ई पिया आहिनि असांजा रोड ठीकु न आहिनि असांजा मामला ठीकु न आहिनि सो इन जो हिकिड़ो ई हल आहे तव्हां एजुकेशन खे प्रमोट कयो सो उहे अॼु कचहरी कंदासीं हल कंदासीं मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त सिंध समूरी सोन आहे ऐं सिंध में बेताशा टैलेंट मौजूदु आहे वेलकम बैक व्यूअर्स वेलकम बैक अॼु असां ॻाल्हि कयूं पिया त सिंध में बेताशा टैलेंट मौजूदु आहे ऐं सिंध हिन धरतीअ असां वटि अहिड़ा अनमोल जेको आहे हीरा पैदा कया आहिनि उन्हनि माण्हुनि हर कंहिं डिफरेंट फील्ड में जेकॾहिं डॉक्टर्स जी ॻाल्हि कजे त वी आर द बेस्ट डॉक्टर्स इंजीनियर्स आर्किटेक्चर्स इंजीनियर्स डिफरेंट जेके फील्ड आहे या आर्टिस्ट जी हुजनि ॻाल्हि कजे त जेके हिन वक़्तु इंटरनेशनल लेवल ते वञी पहुतल आहिनि उहे इंटरनेशनल लेवल ते वञी हिकिड़ो पंहिंजो नालो कमाया आहिनि कुझु न कुझु पंहिंजो अचीव कयो आहे अहिड़े तरीक़े सां अॼु असां वटि हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत महिमान तमामु सुठो दोस्त तमामु पॉज़िटिव डाउन टू अर्थ माण्हू ऐं जेके तमामु क्रिएटिव माण्हू हूंदा आहिनि हमेशह उहो डाउन टू अर्थ हूंदा आहिनि ऐं अॼु असां तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्स जेके थिया आहिनि मुंहिंजे हिसाब सां रशिया में थी चुको आहे साउथ कोरिया में ऐं उनखे अलावा चाइना में USA में ऐं डिफरेंट ॿियनि मुल्कनि में उहा पाण पुछंदा उहा हिकिड़ी फिल्म आहे जेका ऋण में गुज़रंदड़ ट्रेन जेका इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल लाइ नॉमिनेट थी आहे ऐं पाकिस्तान में ऐं कराची जे डिफरेंट यूनिवर्सिटीज़ या वॾी यूनिवर्सिटी या आर्ट काउंसिल जिते किथे स्क्रीन थी चुकी आहे ऐं उहा जेका मूवी ठाही आहे जेको आहे अदा राहुल एजाज़ आहे ऐं डेफिनेटली सिंध जो नालो रोशन कयो आहे हिते न पर इंटरनेशनल लेवल ते जेको आहे हुन हिकिड़ो नालो रोशन कयो आहे ऐं हुन मूवी जे बारे में पुछंदासीं ओवरऑल जर्नी पुछंदासीं ओवरऑल कीअं रही सो राहुल भाई अस्सलाम वालेकुम राहुल भाई कीअं आहियो ठीकु आहियो थैंक यू गुड टू सी यू सेकेंड टाइम अने जेको आहे वेलकम चवंदा भली कार चवंदा तव्हांखे सो KTN जी तरफ़ों तव्हांखे भली कार राहुल भाई कुझु जेके तफ़सीली ॻाल्हि कजे त अॼु हुते टाइम लिमिटेड हुयो असांखे शयूं कलाक में सभु शयूं कंपाइल करणी 2-3 ॼणा हुजनि त अॼु चऊं था त तफ़सीली हाल वाल थिए राहुल भाई मतिलबु इहो तव्हांजी बेसिकली तव्हां ज़ेबेस्ट मां मास्टर्स कई बैचलर्स ज़ेबेस्ट मां कई ऐं पढ़ाईंदा तव्हां हिन वक़्तु CBM में बि आहियो ठीकु आहे ऐं वरी फिल्म मेकिंग इहो थोरो बस हर किथे माना हेॾे होॾे हीअ कीअं माना राइटर तव्हां बहितरीनु तमामु सुठा आहियो तव्हां पढ़ंदा बि ॾाढा सुठा आहियो ऐं तव्हांजी इंस्पिरेशन मोटिवेशन मूंखे ख़बर आहे इलाही वॾी रिच ऐं हिकिड़ी वॾी डिफरेंट रही आहे सो मूवी जो ख़्यालु कीअं सिंधी जो छाजे करे ख़्यालु आहे फर्स्ट ऑफ ऑल सिंधी पहिरियों त इहो फिल्म मां पंहिंजे लाइ ठाही बिकॉज़ हिकिड़ो हूंदो आहे जीअं माण्हू हर राइटर हुजे या को आर्टिस्ट हुजे पंहिंजो इमोशन्स प्रोसेस करण लाइ कुझु न कुझु उनखे खपंदो आहे राइट तॾहिं असां
अॻिते वधी सघंदा आहियूं सो मूंखे सिर्फ़ु लिखणु ईंदो आहे फिल्म ठाहिणु ईंदी आहे सो मां चयो इहो तरीक़ो आहे वन ऑफ द थिंग्स दैट हैपेंड वाज़ जेका इंस्पिरेशन हुई फिल्म ठाहिण जी उहा हुई मुंहिंजो कज़न हुयो फारूक जंहिंजी डेथ थी वई कैंसर सां 2018 में सो उन खां पोइ मां यको 2 साल खनि सोचींदो रहियुसि हिन ते छा करे सघिजे थो कीअं माना हुनजी मेमोरी खे हिकिड़ो माण्हू ऑनर करे त उहा हीअ फिल्म फाइनल हुनजो जेको शक्ल जंहिं में निकिती उहा इहा इन फिल्म जी शक्ल में निकिती ऐं 2020 में असां इहा फिल्म शूट कई ऐं सिंधी में इहो त सिंधी में इहा सिंधी कहाणी असां पाण सिंधी आहियूं पाण में सिंधी ॻाल्हाईंदा हुआसीं त उहा जेका दोस्ती ऐं जेको भाईचारो आहे जेका हुननि जी फीलिंग आहे हुनजो एसेंस जेको आहे उहो सिंधी में ई सुठो निकिरी सघे ऐं इंग्लिश या उर्दू या ॿी कंहिं लैंग्वेज में हुनखे ट्रांसलेट करे उहो एतिरो मज़ो न ॾियां सो मेन रीज़न इहो हुयो फिल्म सिंधी में तव्हां हुनखे माना इन 2-3 पासा आहिनि इन त माना उहो तव्हां पेन ॾिठो हूंदो न उहो जेको माना जंहिं तकलीफ़ में जंहिं पीड़ा में हूंदो इहो त आहे ठीकु आहे पंहिंजी जॻह ते उन सां गॾु जेकी बीमारी एग्ज़िस्ट करे थी असां वटि इन जो इहो बि त आहे न हिकिड़ो पासो चलो ठीकु आहे यार इन मूवी जो इहो फ़ाइदो थींदो इहा बीमारी आहे त माण्हू प्रॉपर ख़्यालु कोन था कनि एहतियात कोन था कनि चेकअप कोन था कराइनि इन इलाज थी सघे इन फिल्म तव्हां सोची तव्हां वरी चलो इहा त तव्हां सॼो हिकिड़ी ट्रू स्टोरी बेड ते ठही उन खां पोइ तव्हां कॾहिं ख़्यालु आयो यार इन फिल्म खे ठाहियां त थो मां उनखे मां इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में सबमिट छो न करायां कहिड़ो थॉट हो छा हुयो इहो हमेशह खां इहो ई थॉट हुयो मतिलबु इन खां सिवा मूंखे इहो त अहिड़े क़िस्म जूं फिल्मूं हिते केरु हूअं ई माना न को केरु ठाहींदो आहे न को केरु ॾिसंदो आहे एतिरी अवेयरनेस आहे कान त पाण खे माना मुंहिंजी पहिरीं फिल्म अहिड़े लेवल जी हूंदी जेका मां ठाहे ॿियनि खे ॾेखारण जी कोशिशि करे सघां थो सो उनखे इहो आहे त पाण खे माण्हू मंझराए कीअं हिकिड़ो अटेंशन कीअं माण्हुनि जी अचे हिन फिल्म ते उनजो हिकिड़ो ई तरीक़ो मूंखे नज़र आयो जेको मूंखे ख़बर हुई पंहिंजे एक्सपीरियंस ऐं उन हिसाब सां फिल्म फेस्टिवल्स इंटरनेशनली त उन्हनि में ही फेस्ट सबमिट करणी उते ई चांस ॾिसणो त उते कहिड़े कहिड़े फेस्टिवल्स में किथे किथे लॻी सघे थी त माण्हू सबमिट कंदो वियो उन खां पोइ जीअं एक्सेप्टेंस आई त पोइ ईअं ई थियो जॾहिं उतां एक्सेप्टेंस आई ऐं उते माण्हुनि इलाही हुनजी तारीफ़ कई पोइ ई पाकिस्तान में माण्हुनि अटेंशन इनखे वधीक माना जीअं ॾियणु शुरू कई सो या ओके तमामु सुठी ॻाल्हि आहे तमामु अच्छा मतिलबु हिकु त तव्हांखे पुछंदुमि त तव्हां बेसिकली तव्हां जीअं त उन खां पोइ जेका बैचलर कई आहे ज़ैबिस खां पोइ तव्हां या स्कॉलरशिप वठी 15 फिल्म मेकर्स जेके हुया 15 फिल्म मेकर सो इहो हुयो इन में विच में 5 साल जो गैप अची चुको अच्छा 5 साल गैप एक्चुअली वधीक सो 2014 में मां ग्रेजुएट कयो हुयो ऐं उन खां पोइ 5-6 साल विच में मां सहाफ़त प्रैक्टिस कई सही अच्छा एक्सप्रेस ट्रिब्यून में तव्हां लिखंदा हुयो बिल्कुलु बिल्कुल सो एक्सप्रेस खां पहिरियों मां साउथ कोरिया में मां कमु कंदो हुयुसि मुंहिंजो करियर एक्चुअली उतां स्टार्ट थियो अच्छा सो आई वेंट देयर फॉर अ ईयर एंड अ हाफ तक़रीबन 1.5 साल उते कमु करे आयुसि मां एज़ अ फोटो जर्नलिस्ट डेप्यूटी एडिटर मैगज़ीन सॼो संभालींदासीं वेबसाइट संभालींदासीं उन खां पोइ एक्सप्रेस में मां फिल्म क्रिटिसिज़म सो मुंहिंजो इहो त मां जे फिल्म ठाहे नथो सघां घटि में घटि मां लिखी सघां ताईं फिल्मुनि जे बारे में त लिखी सघां सो मुंहिंजी सहाफ़त में वञण जो रीज़न बि इहो ई हुयो त फिल्म सां कनेक्टेड रहिजे कल्चर सां कनेक्टेड रहिजे बिल्कुलु अच्छा तव्हां तमामु सुठो माना एक्चुअली तव्हां जेके जितां असां इंस्पायर थींदा तव्हां उते रहिया आहियो न एक्चुअली फिल्म जो कॉन्सेप्ट जेको आहे उन्हनि वटि कीअं असां वटि कीअं कॉन्सेप्ट इज़ देयर एनी डिफरेंस अ लॉट ऑफ डिफरेंस मैन व्हाट इज द डिफरेंस यू नो मतलब हिते असां सिर्फ़ु इहो सोचंदा आहियूं त इहा हिकु जेका असां प्रोडक्ट ठाहियूं था उनजो हींअर असांखे फ़ाइदो कहिड़ो थींदो हा राइट वेरी गुड शॉर्ट टर्म थिंकिंग आहे त हींअर जंहिंमें हिन में मां ₹1 लाख हणां थो त मूंखे 2 लाख हफ़्ते खां पोइ खपनि जे नथो थी सघे त इहो फिल्म फेल आहे सही आहे हो हुते सोचंदा आहिनि 5 सालनि जो 10 सालनि जो इकोनॉमिकल हूंदो या सोसाइटिकल हूंदो ॿई हूंदा आहिनि बिकॉज़ हिन जो हिकिड़ो तव्हां फिल्म ठाहियो था सिर्फ़ु एंटरटेन करण लाइ त कोन था ठाहियो न सही को मैसेज या एग्जैक्टली नॉट जस्ट अ मैसेज बट यू वांट एटलीस्ट मुंहिंजो घटि में घटि इहो आहे त हिकु फिल्म जे माण्हू ठाहे थो त उहा फिल्म जी शेल्फ लाइफ केतिरी आहे यू नो नॉट जस्ट फाइनेंशियली बट इहा फिल्म छा माण्हू 20 सालनि खां पोइ या 50 सालनि खां पोइ या खणी माण्हू ॾिसंदा ऐं उन्हनि खे वणंदी आहे न यू नो हिस्ट्री तव्हांखे ठाहिणी आहे बेसिकली यू वांट टू मेक हिस्ट्री विद समथिंग यू वांट तव्हां हिकिड़ी अहिड़े लेवल जी फिल्म ठाहे या को बि शो या का बि पेंटिंग हुजे या को कहाणी था ॿुधायो था लिखो था उहा अहिड़े लेवल जी हुजे जो माण्हू 20 सालनि खां पोइ बि चवनि था यार हीअ ॾाढी ज़बरदस्त स्टोरी ऐं इन स्टोरी खे मां वापसि पढ़णु चाहींदुमि या ॾिसणु चाहींदुमि अच्छा माना इन जो मतिलबु इहे हिकिड़ी शइ हिन मां इहा ज़ाहिर थिए थी त जेकॾहिं असां वटि तमामु सुठा डायरेक्टर्स आहिनि जेके टेक्निकली साउंड दे नोज़ फ्रेम छा थींदी आहे कंपोज़िशन छा थींदी आहे फोरग्राउंड में छा हुजणु घुरिजे कीअं फ्रेम जी कंपोज़िशन हुजणु घुरिजे कहिड़े तरीक़े सां बहितर फिल्म शूट करे सघिजे सभु शइ
ऐं ख़बर आहे हुनखे कीअं शॉर्ट वठणु घुरिजे बिकॉज़ उहो स्टोरी खे पढ़ंदो आहे उहो कंदो आहे इन में तव्हां साबित कयो आहे त जेके तव्हां राइटर आहियो ऐं तव्हां शयूं ॾिठियूं आहिनि तव्हांखे ज़रूरत कोन पए त माना हिकिड़ी टेक्निकल वॾे रिच डायरेक्टर जी ज़रूरत कोन पए यू थिंक की मां शूट करे सघां थो मां एज़ अ जीअं नॉर्मल आहे लाइफ खे उअं शूट थो कयां ऐं उहा सक्सेसफुल थी वई से इहा ॻाल्हि 100% सही बि न आहे पर कुझु हद ताईं इहा ॻाल्हि मां सम्झी सघां थो बिकॉज़ तव्हां जो हिकु सुठी फिल्म लाइ तव्हांखे सभिनी खां वधीक इम्पोर्टेंट शइ जेका आहे स्टोरी आहे उहा स्टोरी आहे स्क्रिप्ट आहे तव्हांजी स्क्रिप्ट यू नो तव्हां सुठी स्टोरी बि थी सघे थी पर जे स्क्रिप्ट हुनजी सुठी न लिखियलु हूंदी त उहा उनजो मज़ो न ईंदो पर उन खां पोइ तव्हांजी डायरेक्शन में ऑफकोर्स यू कैन तव्हां हुनखे जेतिरो सुठो डायरेक्टर तव्हांखे मिले तव्हां जेतिरा सुठा डायरेक्टर पाण आहियो उन हिसाब सां उहा फिल्म वधीक थी सघे थी पर मेन आहे तव्हांजी स्क्रिप्ट जे स्क्रीन प्ले तव्हांजो सुठो न आहे त दैट वुड रूइन यू कांट मेक अ ग्रेट फिल्म बिकॉज़ यू नो बेस्ड ऑन अ वेरी मीडियोकर स्क्रिप्ट मेन मुंहिंजो जेको माइंड सेट आहे इन हिसाब सां आहे पर उन खां पोइ तव्हांजी डायरेक्शन में इहो आहे त डायरेक्शन आई मीन यू कैन लर्न डायरेक्शन तव्हां सिखी सघो था जीअं तव्हां लिखणु सिखी सघो था हर क्राफ्ट आहे तव्हां सिखो उन खां पोइ तव्हां जेतिरो कमु सुठो कंदो उन हिसाब सां तव्हां ओतिरे सुठियूं फिल्मूं ठाहींदो पर कोशिशि हमेशह इहा हुजे एटलीस्ट त हिकु अहिड़े लेवल जी शइ ठाहिजे जेका यादि रहे यू नो माण्हू विसारे न छॾे हिते असां फिल्मूं ठाहींदा आहियूं जीअं कलाक जी फिल्म ठाही आहे 2 कलाकनि जी फिल्म ठाही आहे 2 कलाकनि खां पोइ जीअं क्रेडिट्स रोल थींदा आहिनि ऐं माण्हू सिनेमा मां ॿाहिरि ईंदो आहे असां विसारे छॾींदा आहियूं असां उन खां पोइ सोचंदा ई कोन्हे उन फिल्म जे बारे में छा हुयो कीअं हुयो 15 मिंट 15 मिंट जेको असर हुजे या हुजे दैट्स द डिफरेंस डिफरेंस आहे तमामु वेल इन ते ॿियो स्टोरीज़ जे हवाले खां मां तव्हांखे पुछणु पियो चाहियां त स्टोरीज़ जीअं असां वटि वेस्ट में आहिनि जीअं अच्छा हिकिड़ी शइ मूंखे थोरो अंडरस्टैंड करायो मां सम्झणु थो चाहियां पंहिंजी सम्झण लाइ त जेके उते स्टोरीज़ आहिनि जेके फिल्म फेस्टिवल्स में मूवीज़ लॻनि थियूं दुनिया भर जा फिल्म मेकर्स या नौजवान जेके कुझु कमु करणु चाहिनि था जे कुझु फिल्मूं ठाहिनि था उन्हनि जी स्टोरीज़ सभु आर्ट टाइप आहिनि रियल ट्रू इवेंट्स ते बेस थियूं कनि या कुझु ईअं फिक्शन या कुझु ईअं ड्रामाटाइज़ इहे मूवीज़ आहिनि उते हर क़िस्म जूं फिल्म आहिनि उनमें कोई इहा मतिलबु कैटेगराइज़ेशन हूंदी आहे हर हुनजी त जे शॉर्ट फिल्म्स आहिनि ॿियो फीचर लेंथ फिल्मूं आहिनि डॉक्यूमेंट्रीज़ जी अलॻि सेक्शन आहे ऐं इवन हाणे नयूं कैटेगरीज़ निकिरणु शुरू थियूं आहिनि डॉक्यू फिक्शन डॉक्यू ड्रामा यू नो यू हैव हाइब्रिड जॉनरास यू हैव हाइब्रिड ऑफ एवरीथिंग उन हिसाब सां हर क़िस्म जी फिल्म तव्हांजी हली सघे थी बट इहो त इट हैज़ टू बी गुड फिल्म एंड गुड फिल्म मतिलबु त इहो न त सिर्फ़ु हुन में तव्हां नाच गानो ॾेखारे छॾियो त सुठी फिल्म थी वई जे असांजे हिते इहो ईंदो आहे सिर्फ़ु इहो न आहे नाच गानो बि आहे त उनजो बि मक़सदु हुजे या बिकॉज़ इट इज़ एन आर्ट फिल्म एज़ एन आर्ट असां हुनजी वैल्यू असां हिते घटि कई आहे असां एज़ अ फिल्म एज़ अ बिज़नेस हुनजी वैल्यू हिते असां वधीक ॾिनी आहे ऐं हुन में बि असां सक्सेसफुल न रहिया आहियूं बिल्कुलु असांजी इंडस्ट्री एॾी असां हिकिड़ी शइ चकर में उहो मतिलबु उहो ई असां वटि लिमिटेड माना जेको हीअ असांखे 10 साल 20 साल अॻु में करे चुका आहियूं हाणे था करणु चाहिनि 50 साल अॻु में करे चुका आहियूं हाणे करणी हीअ असां हिननि जी पाड़े वारनि मुल्कनि जी ॻाल्हि पिया कयूं हुननि जी उहो हॉलीवुड खे त असां बीट कयो मैट्रिक्स ऐं फिक्शन ऐं स्पेस ते मूवी ठाहिनि था टाइम्स ते मूवी ठहनि थियूं ॿिया खोड़ सारा मुंहिंजी फेवरेट मूवी आहे द क्यूरियस केस आहे बेंजामिन बटन मां चवां त इहो आइडिया ठहियो कीअं हूंदो हुनखे कीअं आयो हूंदो हुनखे त माना इहो इवन असां प्रॉब्लम छा थो थिए राहुल भाई वी थिंक असां वटि बि आइडिया चढ़ाईंदा आहियूं बट असां ॻाल्हाए न सघंदा आहियूं यार असां सोचंदा आहियूं माना पोइ इहो माण्हू खिलंदा त न इहो थी सघे थो जेका मुंहिंजे दिमाग़ में काई शइ थी माना कुझु न कुझु हार्ड ड्राइव हले थो न कुझु प्रोसेस थिए थो मूंखे कुझु सम्झ में ॿी थी अचे शइ त असां खोड़ सारियूं शयूं न ॿुधाए सघंदा आहियूं ऐं जेकॾहिं मां ई नथो ॿुधाए सघां त सम्झो जेके माण्हू न हूंदा उहो उन्हनि सां छा असरु हूंदो न त इहा ई त ॻाल्हि आहे जे तव्हां इन डप में कोन था चओ त माण्हू खिलंदा भले खिलनि तव्हां उन्हनि जे रिएक्शन सां मतिलबु मां त हूंदो आहियां जेका बि दिमाग़ में ॻाल्हि ईंदी आहे चई छॾींदो आहे पोइ भले माण्हू थोरो ईअं थी वञनि या खिलनि हा खिलंदा पर नेचर जे अगेंस्ट पर हिकिड़ी शइ ठही माना उन ते माना माण्हू हो कयो बट तव्हांखे फीडबैक मिलंदो आहे न इहो बि फीडबैक आहे जे खिलनि बि था फीडबैक आहे तव्हांखे ख़बर पवंदी त अच्छा हीअ शइ कमु करे थी या न तव्हां हिकु एज़ अ स्टैंडअप कॉमेडियन सोचो था फॉर एग्ज़ाम्पल जे तव्हां स्टैंडअप कॉमेडी कंदा आहियो फॉर एग्ज़ाम्पल सही आहे तव्हांजे दिमाग़ में ज़िंदगी में हर वक़्तु कुझु न कुझु चर्चो तव्हांजे दिमाग़ में ठहंदो पियो सही आहे ऐं उहे माण्हू टेस्ट ई ईअं कंदा आहिनि त पाण दोस्त खे ॿुधाए छॾियो भाउ खे ॿुधाए छॾियो कंहिं सां मुंहुं चर्चो शेयर करे छॾियो जे खिल आई त सम्झंदा त अच्छा माना अहिड़े क़िस्म जो जोक आहे हिन ते खिल अची सघे थी सो यू ऑलवेज टेस्टिंग एंड गेजिंग एंड इवेल्युएटिंग सो इवेल्युएट कंदा रहंदो तव्हां तॾहिं ई त तव्हां सिखंदो न बिल्कुलु सो इन ते तमामु सिखण जी ॻाल्हि तव्हां व्हाट डू यू थिंक जीअं असां वटि सिंध यूनिवर्सिटी आहे आर्ट्स एंड डिज़ाइन आहे बट ॿियूं फैकल्टीज़ यूनिवर्सिटीज़ आहिनि हिते जे कमु कनि पियूं त डू यू थिंक उते वञी करे खोड़ सारियूं स्टोरीज़ हूंदी छोकिरा ठाहिनि था कमु कनि था
कुझु सम्झ में अचे थो छोकिरनि जो टैलेंट आहे, कुझु छोकिरा ठाहे सघनि था, कुझु कमु करे सघनि था, इंटरनेशनल मार्केट खे कॉम्पीट करे सघनि था, इन लेवल ताईं वञी सघनि था? इन लेवल ते कम्पीट आई थिंक अञा असांखे इलाही टाइम खपे थोरो, पर इहो आहे त हितां इहे ई माण्हू कंदा न, मतिलबु ॿियो केरु त ईंदो कोन ॿाहिरां, त आहिनि तव्हांजा स्टूडेंट्स ई जेके हाणे जीअं असां फॉर एग्जाम्पल सिंधी यूनिवर्सिटी में कुझु हफ़्ता पहिरियों ॾेखारे आयासीं शॉर्ट इहा पंहिंजी फिल्म आहे, सो उतां जी स्क्रीनिंग ते रिस्पॉन्स बहितरीनु, मतिलबु 150-300 अलाए केतिरा माण्हू स्टूडेंट्स हुया, छोकिरा छोकिरियूं सभु, उहे सभु उते ॾिसनि पिया, बहितरीनु उन्हनि जा सवाल बि हे बि हर शइ। उन खां पोइ हिकिड़ी तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॾियां जंहिंजे करे असां उस ताईं अञा पहुची कोन सघिया आहियूं। उतां स्क्रीनिंग ख़तमु थी ऐं हिन खां पोइ हिकु छोकिरी जंहिं मूंखे अप्रोच कयो ऐं हुन चयो मां तव्हां खां सवाल उते अंदरि करणु चाहियां पई पर मां न पई करे सघां, ऐं उहो इन करे जो मूंखे एंग्ज़ाइटी आहे ऐं मूंखे पाण खे डपु आहे, मां पब्लिक में ॻाल्हाए कोन सघंदी आहियां सफ़ा, सो मां हींअर तव्हां सां अलॻि ॻाल्हि उहो सवाल करणु आई आहियां। ऐं आई थिंक दैट इज़ अ मेन थिंग, उनखे पाण एंग्ज़ाइटी ते स्टोरीज़ लिखण जो शौक़ु हुयो ऐं पाण उहो लिखंदी बि रहंदी आहे, चए पई मां लिखंदी आहियां, पर इहो आहे त मूंखे कंहिंखे मां ॾेखारींदे डपु थींदो आहे, यू नो, सो इहो त असांखे कॉन्फिडेंस लेवल तॾहिं वधंदो जॾहिं असां ॾेखारींदासीं, ऐं उहो एटमॉस्फेयर बि त न आहे। एक्ज़ैक्टली वॾो फ़र्क़ु थो पए तव्हांजे माहौल जो। तव्हां यूनिवर्सिटी में के कॉलेज में के इदारे में तव्हां अहिड़ो को माहौल ॾियो था माण्हुनि खे, आर्टिस्टिक माहौल ॾियो था, या उहो ई तव्हांजो जेको आहे पेंटियम 4 वारो हिकिड़ो फार्मूलो आहे त बाबा ठीकु आहे, पोइ लकुणु खणी ॿारनि खे अंदरि विहाइबो आहे, पोइ हीअं कबो आहे, पोइ हीअं कबो, यूनिवर्सिटीज़ यानी कुझु क्रिएट कनि न कुझु। हाणे तव्हां माना पाण त ॿुधायो था 2014 में तव्हां कई आहे ग्रेजुएशन, उन खां पोइ 5 सालनि जे गैप खां पोइ यू डिसाइड कया मूंखे कुझु न कुझु ठाहिणु घुरिजे, कुझु न कुझु कमु करणु घुरिजे, तव्हां हुन ते वर्कआउट। अच्छा, इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल डू यू थिंक कहिड़े तरीक़े सां अप्लाई कजे, कहिड़े क़िस्म जो मतिलबु मूवीज़ या कहिड़े क़िस्म जा स्क्रिप्ट ठाहिणु घुरिजनि, जो तव्हां इंटरनेशनल ॾिठो आहे स्क्रिप्ट? सी जे तव्हां इहो दिमाग़ में रखे ठाहींदो त अहिड़े क़िस्म जी फिल्म हुते सिलेक्ट थींदी त पोइ तव्हां सुठी फिल्म कोन ठाहे सघंदो, ऐं इहो मां एक्सपीरियंस करे चुका आहियां। सही आहे। सो इन हिसाब सां तव्हां न ठाहियो, मेन तव्हांखे एज़ अ क्रिएटर यू ऑलवेज़ डू, तव्हां हिकिड़ी शइ कंदा आहियो, सिर्फ़ु पंहिंजे लाइ ठाहींदा आहियो, ॿियो सॼी दुनिया भुलिजी वञो, विसारे छॾियो तव्हां त हीअ फिल्म ठाहींदुसि त मां अहिड़े माण्हुनि खे केटर कंदुसि त अहिड़ी फिल्म हलंदी, उहे पसंदि कंदा, तव्हां हुननि जे लाइ ठाहियो था, ख़बर पए हुननि खे बि वणे न पसंदि अचे ऐं ॿियो कंहिं लाइ हूअं ई ठाही कान्हे तव्हां, त उहा फिल्म तव्हांजी ज़ाया रद्द। मेनली सेटिस्फाई योर सेल्फ क्रिएटिवली, उन खां पोइ उहा जॾहिं तव्हां फिल्म ठाहींदो पंहिंजे लाइ न, त हुन में हिकिड़ी सचाई हूंदी, हिकिड़ी ऑनेस्टी हूंदी जंहिंसां हर को रिलेट करे सघंदो। मतिलबु इहा फिल्म जेका असां ठाही, रण मां लंघंदड़ रेलगाॾी, ट्रेन क्रॉसिस द डेज़र्ट, दिस इज़ अ फिल्म आई मेड फॉर माई सेल्फ, नॉट फॉर एनीबडी एल्स। मां इहो कोन सोचियो जॾहिं ठाहियां पियो त इहा पहिरीं सिंधी फिल्म हूंदी जेका हिस्ट्री जी, जेका कंहिं फेस्टिवल्स में ॿाहिरि वेंदी, या हे मां हिते वॾो मशहूरु थी वेंदुसि या ईअं कंदुसि, मां इहो पंहिंजे लाइ ठाहिणी आहे मूंखे। ऐं उन जे करे ई इंडिया हुजे, रशिया हुजे, US हुजे, मैक्सिको, टर्की, पाकिस्तान, सभिनी, कोरिया हाणे आई थिंक नेक्स्ट ईयर एज़ वेल, उन में हर क़िस्म जा माण्हू हुन सां रिलेट करे सघनि पिया था, यू नो, बिकॉज़ आई मेड इट फॉर माई सेल्फ एंड इट्स वेरी ऑनेस्ट, देयर इज़ नथिंग एल्स, मूं वटि ॿी का शइ कोन्हे हिन में सवाइ पंहिंजी हिकिड़ी ऑनेस्टी ऐं पंहिंजी तव्हांजी जेको फीलिंग हुयूं, तव्हांजो दर ही बहितर थी सघे थी, तव्हां पंहिंजी हिकिड़ो फीलिंग, हिकिड़ो पेन ॿुधायो, माना सिंपल ईअं ई तरीक़ो न, जेकर मां हिनखे अंडरस्टैंड कयां, इन शइ खे जेके थोरो विजुअल कजे त सॼी दुनिया वारा हिकिड़ी बोगी में वेठा आहियूं, हिकु मुल्क हर को माण्हू वेठो आहे, मां हितां जो आहियां सिंधी, मां हिन ट्रबल में आहियां, मां हिन पेन में आहियां। हाणे जेको मुंहिंजो पेन आहे, डेफिनेटली दे विल फील द पेन, कंहिं पेन में आहे, कंहिं पीड़ा में आहियां, जेका तव्हांजी फीलिंग आहे, इहो इट्स ऑल अबाउट ईअं आहे, या पेन कनेक्ट्स अस, मैन, पेन कनेक्ट्स द ह्यूमैनिटी, एग्जैक्टली। सो वेल गाइस, जेके तव्हां बि कुझु पुछणु चाहियो था, कुझु हाल वाल करणु चाहियो था, राहुल भाउ खां कुझु पुछणु चाहियो था, जेके फिल्म मेकर्स आहिनि, नौजवान आहिनि, जेके स्टूडेंट्स आहिनि, सखर जा, शिकारपुर, लाड़कानो, हैदराबाद, कंदरकोट, कश्मीर, घोटकी, लड़की, किथों जा बि, लाल जा, थरपारकर जा, उमरकोट जा, नंगर पारकर जा, त राहुल भाई गॾु वेठा असां सां वेठल आहे, कुझु फिल्म जे बारे में, कुझु इन जे बारे में, कुझु बि वाट एवर जेको तव्हां पुछणु चाहियो था, को तव्हांखे गाइड करिणो आहे, को क्वेश्चन करणु चाहियो था, ही विल गाइड यू, ऐं तव्हांखे ॿुधाए सघे थो की अहिड़ियूं कोई शॉर्ट स्टोरीज़ आहिनि तव्हांजे दिमाग़ में, का अहिड़ी का शइ क्रिएटिव शइ आहे तव्हांजे दिमाग़ में, त यू कैन से जेको आहे कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थियो, राहुल भाउ सां कचहरी करे सघो था, हाल वाल करे सघो था। राहुल भाउ, ओवरऑल फीडबैक कीअं रहियो तव्हांखे, जॾहिं माण्हू ॾिठी आहे फिल्म, कीअं फीडबैक रहियो? फीडबैक इलाही एक्स्ट्रा, माना हितां जे माण्हुनि जो फीडबैक कीअं रहियो? हितां बि ऐं ॿाहिरि बि, आई थिंक इट्स ओवरवेलमिंग हिकु तरीक़े सां, जो एतिरो फीडबैक मां इन तरीक़े सां एक्सपेक्ट न कयो हुयो। जॾहिं मां फिल्म ठाही, मूंखे इहो ख़बर न हुई त हिन सां केरु कनेक्ट करे सघंदो, केरु, यू नो, कहिड़ी मुंहिंजी हिन जी ऑडियंस एक्ज़ैक्टली आहे, उहो मूंखे जॾहिं कोशिशि करे करे ई पोइ ख़बर पई त छा आहे त दिस इज़ अ वेरी वाइड ऑडियंस, सिंधी फिल्म आहे, पर सिर्फ़ु सिंधियुनि लाइ न आहे, हिन में हर ॿोली जो, हर मुल्क जो, हर कल्चर जो माण्हू इंजॉय एक्सपीरियंस करे सघे थो, बिकॉज़ अॻे उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त इन में दिस इज़ वेरी ऑनेस्ट एंड दिस इज़ अ पेन दैट कनेक्ट्स अस, राइट। ऐं उहा हिकिड़ी अहिड़ी स्टोरी आहे जेको हर को कनेक्ट हिन सां
उन पंहिंजे लेवल ते करे सघे थो करे सघे थो। उन जे बेसिस ते आई थिंक हिते पाकिस्तान में त इलाही एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पॉन्स हुयो 8 स्क्रीनिंग्स असांजूं थियूं आहिनि हिते कराची ऐं जामशोरे में मिलाए टोटल ऐं उन में लाइक आई सीन पीपल गेट वेरी इमोशनल ऐं असांजी हिकिड़ी स्क्रीनिंग ते त मां माण्हुनि खे रोअंद बि ॾिठो इलाही बाक़ाइदा यू नो सो देयर इज़ दैट ऐं इंडिया मां ख़ासि तौर ते इलाही सुठो रिस्पॉन्स आयो हुते अवॉर्ड्स में नॉमिनेट बि थी असांजी फिल्म सही सो वन ऑफ द जूरी मेंबर्स जेको जंहिं सिलेक्ट कई पहिरियों दफ़ो उन फिल्म फेस्टिवल में लिफ्ट इंडिया फिल्म उत्सव जे नाले सां ही असांजी कॉन्फ्रेंस हिकिड़ी कॉल थी इंटरव्यू थियो हुयो हुन में एंड ही वाज लाइक व्हेन वी वॉच द फिल्म वी वर स्पीचलेस फॉर लाइक 5 मिनट्स असां कुझु ॻाल्हाए न सघियासीं ऐं कंप्लीट माना इहा फिल्म लफ़्ज़नि में ॿुधाइण लाइ न आहे या एक्सपीरियंस करण वारी आहे सो आई थिंक दैट वाज वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लीमेंट्स जेको तारीफ़ फिल्म जी ऐं मूंखे कॾहिं ज़िंदगी में कॾहिं सोचो न हूंदो मुंहिंजी फिल्म जे बारे में कहिड़ी माशाल्लाह एक्जेक्टली फिल्म यू आर द फर्स्ट टाइम यू माना तव्हां कॾहिं ज़ाहिर बि न थिया हो वी डोंट नो अबाउट यू केयर आर राहुल एजाज एंड where he from and what exactly he is doing. Nobody knows. Nobody knew because I was on the other side. Exactly, you was on the other side. I was on the other side. मां हुआ में से कुर्सी जे हुन साइड ते वेठो हुंदुमि तव्हां वांगुरु ऐं जेको आहे ॿियनि खां सवाल पियो कंदो हुउसि ऐं ॿियनि जी फिल्मुनि जे बारे में लिखंदो हुउसि and the time exactly अच्छा ओवरऑल असांजे जेके फिल्म फैटर्निटी आहे उन जो ओवरऑल फीडबैक छा हो तव्हांखे कुझु डायरेक्टर्स मिलिया राइटर्स मिलिया बिल्कुलु हितां लोकल जेके फिल्म मेकर्स ऐं कुझु जेके माना ट्रस्टेड सर्कल में हुया उन्हनि खे मां ॾेखारी ऐं उन्हनि खे बि इलाही पसंदि आई मेजॉरिटी खां फीडबैक त इलाही ज़बरदस्त मिलियो हुयो कुझु क्रिटिसिजम्स बि हूंदा आहिनि स्लो आहे हीअं आहे हो आहे बट दैट इज़ वेरी इंटेंशनल आई थिंक उहो फीडबैक बि तव्हांखे हेल्प थो करे यू नो हर शइ में हेल्प तव्हांजी थिए थी भले उहो तव्हां जंहिंखे फिल्म न बि वणे थी त उनजी बि हेल्प थिए थी यू नो बट इहो त हिन में इहो त 99% असांजो इलाही पॉजिटिव फीडबैक आयो आहे नथिंग एल्स कंहिं बि हिनखे इहे न चयो आहे त बेकार फिल्म आहे मीडिया कवर कयो आहे हर जीअं तव्हां जी बिल्कुलु तव्हांखे तमामु सुठो ह्यूज हिकिड़ो रिस्पॉन्स मिलियो आहे हिन में को बि शक न आहे माना हिन में इहा शइ ज़ाहिर थिए थी त जेको आहे असांजे अराउंड एतिरियूं स्टोरीज़ आहिनि एतिरा इंसिडेंट्स ऐं रियल इवेंट बेस्ड जेको आहे केतिरा वाक़िया आहिनि जेके असां शायदि थी चुका आहिनि ख़बर ई न पवंदी आहे ऐं जेके हुनखे सोचिजे जेका मां सोचां थो थोरा कुझु ॾिसां थो कॾहिं गॾु वारो किसो थो अचे या के साइकिल वारे जो टीचर जो कंहिंजो बि अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि तव्हां वटि फिल्म शूट कई आहे पर अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके शायदि हेल्पलेस आहिनि ऐं उन्हनि जो को इशू शायदि रेज़ थियो इहो हिकिड़ो सोशली बि हिकिड़ो कमु आहे मतिलबु मां हिनखे ॿिए कॉन्टेक्ट कंदो यार हीअ असां वटि एग्ज़िस्ट करे थी ऐं असां शायदि सही तरह जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजो जेको कज़न हुयो उन जी डेथ थी आहे इन पीढ़ा में त उहो केॾो हिकिड़ो पेन में हूंदो ऐं तव्हां उहो ॾिठो हूंदो अखियुनि तां ऐं उते तव्हां कुझु न करे सघंदो बेवसी वारी फीलिंग केॾी ख़तरनाक आहे सो उन फीलिंग खे लिखणु ऐं उन फिल्म सीन सम्झणु अंडरस्टैंड करणु उहो हिकिड़ो इहो ई त प्रोसेस आहे मेन प्रोसेस इहो ई आहे इन में मूंखे 1.5 साल खनि लॻी वियो बिकॉज़ 1.5 साल खनि त तव्हां कंहिं सां ॻाल्हाईंदा न आहियो उन बारे में ऐं उनखे अंदरि इहो अंदरि ॼण फीलिंग पचंदी आहे पई एग्ज़ैक्टली उन खां पोइ इहा पेपर ते माण्हू जी निकिती आहे ऐं दैट टुक लाइक अ ईयर एंड हाफ ऐं उन खां पोइ इहा फिल्म उन खां पोइ वरी 6-7 महीना ॿिया उन खां पोइ तक़रीबन 1.5 साल ॿियो थी चुको आहे टोटल ड्यूरेशन में 4-3 साल खनि लॻा आहिनि फिल्म खे ठाहींदे हूअं जे शुरू खां एंड ताईं चइजे ईअं त जेको आहे जॾहिं खां कमु शुरू थियो तॾहिं खां उहे 7 महीना बट उन खां अलावा ठहण खां पहिरियों जो टाइम 1.5 साल ऐं उन खां पोइ 1.5 साल ॿियो असांखे लॻो आहे जेको इन फिल्म खे प्रमोट कंदे बिकॉज़ फेस्टिवल्स में मोकिली इंतज़ारु हूंदो आहे वरी अनाउंसमेंट थिए त सिलेक्ट थी आहे न सिलेक्ट थी आहे उन खां पोइ ईअं करे करे ऐं उन खां पोइ हाणे स्क्रीनिंग्स में सो आई थिंक उनजी जर्नी अञा ताईं हाणे ॼण स्टार्ट थी हले पई थी अला कामेडी तो हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं कुझु कचहरी करणु चाहियो त राहुल एजाज सां कुझु पुछणु चाहियो था यू कैन कॉल अस नंबर आहे 02135328202 ते कॉल करे सघो था सो अल्लाह हिकिड़े ब्रेक ॾे काॾे न वञो रजो सां गॾु यस वेलकम बैक टू शो जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135328202 ते कॉल करे सघो था अदा राहुल सां तव्हांखे अगेन ओके वेलकम बैक टू शो ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं जेके तव्हां बि पार्टिसिपेट करणु चाहियो था शो में शामिलु थियणु चाहियो था कॉल कयो ऐं नंबर आहे 02135328202 ते कॉल करे सघो था जेके नौजवान आहिनि फिल्म मेकर्स आहिनि जेके कुझु करणु चाहिनि था जेको जज़्बो रखनि था त यार कुझु न कुझु कजे ऐं सच पुछो ॾाढो हिकिड़ो महिनत आहे प्रोसेस आहे उहो तव्हांखे अधु ॿुधाईंदो मूंखे त ॿुधायो सक्सेस थियण लाइ डेफिनेट तव्हांजी केतिरनि सालनि जी जर्नी आई आहे ओवरऑल यू ऑलवेज मुंहिंजो करियर शुरू थियो 2015 में ऑफिशियली 2015 में सो हाणे सम्झो 6 साल ख़तम थियो एक्सपीरियंस बट उनखे बि काउंट कजे राइटर लिखणु शुरू कयो पढ़णु शुरू कयो ये थॉट जनरेट थिए सभु शइ 10-12 सालनि जो जर्नी न आहे ईअं त चई सघे मुंहिंजी जेका ग्रेजुएशन मुंहिंजी शुरू थी ऐं मुंहिंजी एक्चुअल जर्नी स्टार्ट थी थोरो जीअं दिमाग़ु खुलियो उहो त 2010 खां शुरू थियो बट इहो त उहो तव्हांखे
हिकिड़ो जेको जर्म चइजे हा। उहो वायरस अलॻि-अलॻि नंढे हूंदे खां ई हा, हूंदो आहे त कुझु न कुझु कजे। हा, न त पहिरियों त मूंखे घर वारनि जे तरफ़ां त डॉक्टर थींदे, पर 9th क्लास खां डिसाइडेड हुयो मुंहिंजो त मूंखे करिणो त इहो ई आहे। करिणो त इहो ई So, हा, त हुनखे तक़रीबन 16 साल थी विया आहिनि। सो तॾहिं खां वठी इहो ये जर्नी ओवरऑल कीअं रही राहुल भाई? मतलब तव्हां इलाही शयुनि में मतलब सिर्फ़ु इन लाइन खे वरितो, पढ़ण खे वरितो, राइटिंग लिखणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, माना लिखणु ऐं तव्हां सच लिखो ऐं ॿिया खोड़ सारा मेथड्स आहिनि। ॾिसां थो तव्हां जर्नलिज़म बि रहिया, ॿियनि शयुनि में बि रहिया, फिल्म ते लिखणु शुरू कयो त फिल्म में कहिड़ा कहिड़ा पासा, ओवरऑल तव्हां बीइंग अ राइटर थो पुछां अठो लिखो, ओवरऑल असां जेके स्टोरीज़ ठहनि थियूं, ओवरऑल जेको कमु थिए थो, ओवरऑल उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? मां पर्सनली घटि ॾिठो आहे ऐं जेको ॾिठो आहे हुन मां सैटिस्फाई बिल्कुलु मां न आहियां। न आहियो? ऐं इन छा कहिड़ी कमी रही, छा हूंदो त घणो, छा मतिलबु छा न माना छा न हुयो हुन में जेको तव्हांखे अटैक असांजी फिक्शन जी ॻाल्हि कजे त फिक्शन में हिकिड़ो सिंधी फिल्मूं त ठहनि कोन थियूं। सिंधी फिल्म मां अॼु ताईं कंहिं वॾे परदे ते कोन ॾिठी आहे सवाइ पंहिंजी फिल्म जे, पंहिंजी फिल्म यू नो, ऐं इहो ई रिस्पॉन्स ॿियनि जॻहनि बि आयो त असां कॾहिं ज़िंदगी में वॾे परदे ते सिंधी फिल्म कोन ॾिठी आहे। सही आहे। सो सिंधी जी ॻाल्हि त अलॻि करे छॾिजे, बट हूअं बि सॼे पाकिस्तान में असांजो कमु ठाहियूं पिया था। फिक्शन में आई थिंक असांखे हिकिड़ो मेन बेसिक हिकिड़ो शइ आहे त नैरेटिव स्ट्रक्चर जी सम्झ कान्हे, यू नो, ऐं हिकिड़ो या त आर्ट साइड जी सम्झ कान्हे त स्टोरी ॿुधाइजे कीअं। स्टोरियूं त इलाही आहिनि असां वटि, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई, यू नो, तव्हां जीअं साइकिल वारो हुजे, गले वारो हुजे, या जेको बि हुजे, रियल स्टोरीज़ बि आहिनि, पंहिंजियूं स्टोरीज़ दिमाग़ में बि हलंदियूं रहंदियूं आहिनि, ठहंदियूं रहंदियूं आहिनि। ॿुधाइणु असांखे अचे कोन थी स्टोरी, सो दैट्स द मेन थिंग। ऐं इहा ई ॻाल्हि रिलेट करे थी राइटर्स सां। राइटर असां वटि आहिनि कोन घटि, असां पुराणा राइटर्स खे खणी अञा ताईं माना शाह बिटाई खे, अब्दुल लतीफ़ बिटाई खे अञा मञींदा आहियूं, इन करे जो उन खां पोइ असां 2 3 हूंदा, 4 हूंदा, खणी 10 हूंदा, 400 सालनि में 10 राइटर जे असां ठाहिया आहिनि, त इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। इहा त पाण शर्म जी ॻाल्हि आहे जो असांखे वधीक महिनत असां न कई आहे। ॿियो इहो त असांजो बि इहा ई ग़लती आहे हुन में, त असां राइटर थियणु चाहियूं ई कोन था। इन करे जो राइटिंग जो जेतिरो बि तव्हां हुनखे रोमेंटिसाइज़ करे छॾियो त हीउ वॾो बहितरीनु कमु आहे, हिन में स्टोरियूं ठहनि थियूं, अचे इहो आहे अकेलेपन जो कमु। त इहो तव्हां राइटर थियण लाइ तव्हांखे कमरे में बंदि हुजणु खपे, ऐं तव्हां महीनो 2 महीना साल न निकिरंदो, कंहिंसां ॻाल्हाईंदो कोन, ऐं हिकिड़ी स्टोरी हुन में तव्हां ठाहे निकिरंदो। सो इट्स वेरी हार्ड, एग्जैक्टली इट्स वेरी हार्ड। बट उन भले साल में कमरो बंदि करे, पर हिकिड़े जेको माण्हू ज़हनी कोन रखंदो, जंहिंखे का अप्रोच ई न हूंदी, जंहिं वटि ख़्यालु न हूंदो, थॉट्स प्रोसेस न हूंदो, त साल कम जो ई न आहे न उहो। पर पहिरीं ॻाल्हि त उहो माण्हू उन माण्हू जहिड़ो हुजणु त घुरिजे। अक्सर करे असां वटि त अलमियो इहो रहियो आहे न, जेको माण्हू ॻाल्हाए कोन थो सघे, पंहिंजो पाण बयानु कोन थो करे सघे, पंहिंजूं विशिस बयानु कोन थो करे, त उहो माण्हू छा उहो कंदो? न त आख़िर में अॻे लिखणु हुयो, लिखंदा, पर हाणे त दुनिया एॾी चेंज थी वई आहे जो शायदि हाणे उहो लिखणु ख़तमु थी करे इलेक्ट्रॉनिक ते अची विया सॼो सॼो। इन ते इहो बि हिकिड़ो, हा, उन ते बि त ॾाढो वरी हिकिड़ो प्रॉब्लम थियो आहे न, त असां वटि अहिड़ा माण्हू न बचा आहिनि, तमामु घटि माण्हू बचा आहिनि जेके शयुनि खे लिखजनि। ऐं वरी ॿियो प्रॉब्लम इहो त असां वटि इन जी स्पेस न आहे, रेवेन्यू जनरेट कोन थो थिए, इकोनॉमिकल बहितर न आहे, सोसाइटी में उहा जेको आहे एक्सेप्टेबिलिटी न आहे शायदि, मतिलबु यार राइटर आहे, लिखंदो आहे, अच्छा ड्रामा लिखंदो आहे, अच्छा सही आहे, अच्छा कहानी, अच्छा मतिलबु हिकिड़ो यार उहो कहाणीकार आहे, मतिलबु दे फील दे ट्रीट यू लाइक ओके फाइन, ओके इट्स ओके, आया हो त ठीकु आहे, अचो वियो ठीकु आहे। त इन क़िस्म जे माण्हुनि खे तव्हां सोसाइटी में ट्रीट कंदव त तव्हां एक्सपेक्ट छा था कयो त उहो का समथिंग वेरी इनोवेटिव लिखंदा? अहिड़ी का शइ, माना मां पंहिंजो ॿुधायां थो त 50 कहाणियूं दिमाग़ में हूंदियूं या कुझु 2 टे लिखियूं हूंदियूं, मां ई कोन शूट करे सघियो आहियां, त सो त ॿियनि माण्हुनि सां कहिड़ो असरु हूंदो? त हाउ टू इनखे इनिशिएट कीअं कजे, इनखे मेक श्योर कीअं कजे, इनखे थोरो प्रोग्रेसिव कीअं बणाइजे? आई थिंक इहो या त तव्हांजे राइटर्स खे स्पेस ॾियो ऐं ॿियो राइटर्स ठाहियो। एसेंशियली तव्हांखे एजुकेशन सां रिलेटेड थी करे इहा ॻाल्हि, तव्हांजूं जेके यूनिवर्सिटीज़ ठहियल आहिनि उन में टेक्निकल जेके शयूं आहिनि, जीअं लाइट्स थी वई, सही आहे, गैफर थी वियो, सिनेमेटोग्राफी, एडिटिंग, इन ते कमु हूंदो आहे, कमु उते वधीक ज़ोर हूंदो आहे, ऐं सुठी ॻाल्हि आहे, हुजणु घुरिजे, बिकॉज़ इहे इलाही ज़रूरी शयूं आहिनि। बट इहो आहे त राइटर थियण लाइ केरु तयारु कोन्हे। हाणे नंढड़ी एग्ज़ाम्पल आहे, नापा में जेको नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, उते इलाही माण्हू ईंदा आहिनि एक्टिंग सिखणु, हे हो करणु, डायरेक्शन ऐं थिएटर रिलेटेड कमु सॼो सिखंदा आहिनि। उते सिवाइ 2 3 जे मूंखे को बि यादि कोन्हे त केरु राइटर थी उतां निकितो हुजे। सभु एक्टर थियण ईंदा आहिनि, जो एक्टिंग कंदासीं न मशहूरु थींदासीं, इहो माइंड सेट आहे। ऐं राइटिंग में सिर्फ़ु 2 3 मूंखे अॼु ताईं मिलिया आहिनि, उतां जेके एक्टर दोस्त आहिनि उहे बि चवंदा आहिनि यार असां वटि, मां उन्हनि खे गारियूं ॾींदो आहियां, चवंदा आहिनि त यार हे छो भला सागा प्ले तव्हां 400 सालनि खां वठी अञा ताईं शेक्सपियर पैदा कयो, 1 दफ़ो कयो, 2 दफ़ा कयो, 3 दफ़ा कयो, उन खां पोइ तव्हां को नओं प्ले बि त खणी अचो न यार। त नवां प्ले आणियूं किथां? असां एक्टर आहियूं, असां वटि के राइटर आहिनि ई कोन जेके नओं प्ले लिखी ॾियनि। वेरी गुड। सो दैट इज़ अ बिग प्रॉब्लम। इहो मेन इशू आहे असांजो, असांजा राइटर केरु निकिरनि ई कोन था सिस्टम मां।
ऐं उहे जेके असां जहिड़ा वेठा आहिनि साइड ते उहे कमु पंहिंजो कनि बि था इंडस्ट्री में आहिनि बि पर आहिनि बि सही आहे बिकॉज़ इहो त उते इंडस्ट्री में जेको कमु हले पियो थो उहो उन लेवल जो कमु हले कोन थो ऐं ॿियो अपॉर्चुनिटीज़ आहिनि ई घटि उन्हनि खे खपे ई ओड़े लेवल जो कमु हिते सुठी लेवल जो कमु खपे ई न कंहिंखे राइट सो दैट्स अ प्रॉब्लम ऐं इहो सॼो सर्कल विशियस डू यू थिंक के मतलब ऑडियंस ते बि असर यार वाह जी ॻाल्हि कई तमामु हिकिड़ी न रियलिस्टिक जेका माना तव्हां हिकिड़ी अप्रोच ॿुधायो वाक़ई इहो प्रॉब्लम आहे हाणे इन प्रॉब्लम खे मां जस्टिफाई थो कयां मां जस्टिफाई करण बि इन हल न आहे माना इहा हिते स्टॉप थी नतीजनि थींदो छा त आख़िर नतीजनि माना 100 माण्हू मां 80 थींदा 75 थींदा आख़िर माण्हू बचंदा ई न हाणे इन सॼी इंडस्ट्री खे रिवाइव करणु घुरिजे इन में माना तव्हां वाह जी पॉइंट कई त बाक़ी राइटर्स बाक़ी नापावर त वाक़ई ऐं जेके ॿिया जेके शेक्सपियर इंस्पिरेशन शेक्सपियर पढ़ंदो आहे मां अब केरु पियो शेक्सपियर पढ़ियो आहे माना उहो फील प्राउड के न शेक्सपियर मतिलबु तव्हां वटि पंहिंजा हिकिड़ा मतिलबु हुजणु घुरिजनि थिएटर्स हुजणु घुरिजनि पंहिंजूं ॻाल्हियूं हुजणु घुरिजनि इहो त ॾाढी त इनखे रिवाइव कीअं कजे वॾी थिंक यूनिवर्सिटीज़ में शयूं इंडल्ज करणु घुरिजनि तव्हां उन्हनि खे थोरो एजुकेट कयो इन करे असां वटि आहिनि कुझु एजुकेटेड पुराणा माण्हू ईअं जीअं ज़ियाउद्दीन साहब आहे ईअं तव्हां वटि ॿिया बि आहिनि इलाही सो उहे तव्हांखे इंस्पायर करे सघंदा पर करिणो त तव्हांखे ई आहे न इंस्पायर त तव्हांखे सॼी दुनिया करे सघंदी तव्हां फिल्म ॾिसंदो तव्हां जीअं क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन जी ॻाल्हि कई डेविड फिंचर ठाही आहे amazing filmmaker, right? He has made a lot more amazing films. Gone Girl थी वई, Fight Club थी वई, इलाही फिल्मूं आहिनि. So इएं तव्हां वटि इलाही डायरेक्टर्स आहिनि जेके मुंहिंजा पर्सनल मुंहिंजूं बि इंस्पिरेशन्स आहिनि. करिणो त पाण खे ई आहे न. उहे त ख़ाली इंस्पायर करे सघंदा. मां उन्हनि खे पंहिंजो टीचर इन करे चवंदो आहियां बिकॉज़ उन्हनि खे पढ़ी उन्हनि जूं फिल्मूं ॾिसी मां सिखियो आहियां. सही आहे मुंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट इन साइड ते हुयो. नंढे हूंदे खां त स्टोरी ॿुधाइजे. ॿारनि खे हिते उहो स्पेस ॾिजे पहिरीं ॻाल्हि त इहा स्पेस न हूंदी त माण्हू कीअं माना करे सघंदो मूंखे यादि आहे नंढे हूंदे मां ॿ किताब ॾींहं में पढ़ी वेठो हूंदो सही आहे पर उहो नंढे हूंदे हाणे मुंहिंजे लाइ थोरो वधीक डिफिकल्ट थी वियो आहे हाणे रीडिंग घटिजी वई आहे माण्हू बुकिश थिया आहिनि पढ़नि ई कोन था हाणे टाइम ई कोन पढ़नि कोन था बिल्कुलु मां पाण हिकिड़ो किताब लिखी वेठो आहियां नॉवेल पर जेको मां अञा ताईं पब्लिश न कयो आहे मां हिकिड़ी एप्लीकेशन डाउनलोड कई आहे इहो पोमोडोरो जेको 25 मिनट्स जेको इटालियन हिकिड़ो आहे न पोमोडोरो हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हांखे 25 मिनट्स ताईं माना 10 मिनटनि खां स्टार्ट कयो 25 मिनट्स तां 25 मिनट ताईं कुझु बि न करिणो हुन में सिर्फ़ु पढ़णो आहे अच्छा सही माना मां हाणे नथी हुन ते पहुची हाणे उहो कई आहे उनजे पोइ हुनजी फ्लाइट मूड थियणी करे उहा एप्लीकेशन टाइमर ऑन करे छॾंदो आहे पोइ सॼो हुनजो चार्ट ठहियल आहे त वरी पोइ वञी करे प्रेज़ेंटेशन ठाहे सघां थो पोइ वञी को कमु करे सघां थो सो इहो प्रॉब्लम आहे ॾाढो कंसंट्रेशन लेवल करियो सो वेल हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदा थोरो चिट बि थिए थैंक यू सो मच डॉक्टर साहब थैंक यू सो मच उबे तव्हांजा मैसेज आया आहिनि डॉक्टर कुंबर साहब सलदार हिकिड़े गाने तरफ़ कारे वञो राजो सां गॾु वेलकम बैक वियर्स वेलकम बैक सो कचहरी हले पई हाल वाल हले पियो ॾाढो सुठो हिकिड़ो इंटेलेक्चुअल कचहरी थिए पई ऐं ॾाढो मज़ो पियो अचे डेफिनेट हिकिड़ी फेवरेट टॉपिक आहे ऐं उन ते मूंखे लॻे थो अलाए केतिरा नौजवान सर हिकिड़ो इहो आहे त अलाए केतिरा माण्हू बि माना हर माण्हू जेको आहे न एवरीबडी वांट्स टू कम ऑन द टीवी एंड हर माण्हू कमु करणु थो चाहे एंड यू आर गेटिंग सो मेनी मैसेजेस आई थिंक सो आई एम ऑल्सो गेटिंग सो मेनी मैसेजेस कि आई वांट टू कम ऑन द टीवी बट प्रोसेस मां शायदि कोन था गुज़रनि माण्हू इहो ई त आहे मतलब टीवी ते अची तव्हां कंदो छा पहिरीं ॻाल्हि त इहा तव्हां अचो त चाहियो था बट व्हाट यू गोना डू राइट सस्टेन कीअं कंदो शयुनि खे न टीवी ते मशहूर थियणो आहे न तव्हांखे मतलब यू वांट टू बी सीन रिकग्निशन खपे असांखे पर रिकग्निशन तॾहिं ईंदी न जॾहिं तव्हां कुझु अहिड़ी का शइ कंदो मतलब मूंखे ईअं पहिरियों त कॾहिं कंहिं टीवी ते मूंखे कंहिं कोन घुरायो सही आहे हाणे 500 दफ़ा माण्हू अची चुको आहे महीने जे अंदरि बट इहो आहे त छो because I tried to do something मां कोशिश कई हिकिड़ी ऐं उहा कोशिश थैंकफुली कामयाब वई माशाल्लाह बट हाउ अबाउट बिल्कुलु उन्हनि खे कीअं जेके छोकिरा आहिनि जेके बि माण्हू कमु कनि था जेके मीडिया में कमु कनि था जेके करणु चाहिनि था उन्हनि जे बारे में तव्हांजो छा था चवणु चाहियो उन्हनि खे छा उहो कीअं सक्सेसफुल थियनि छा कनि कीअं कनि तव्हां सक्सेस जी डेफिनेशन पहिरियों पंहिंजी क्लियर कजे वेरी गुड हर को आई थिंक सक्सेस जे पोइ आहे पर तव्हांजी सक्सेस जी डेफिनेशन छा आहे शोहरत खपे त शोहरत त तव्हांखे इहे टिकटॉक ते तव्हां अजीब अजीब शक्लूं ठाहींदो उन तां बि तव्हांखे मिली वेंदी वायरल थी वेंदो सही आहे तव्हां फिल्टर विल्टर नहीं छॾियो कुते ॿिले जा इंस्टा ते उन सां बि तव्हांखे शोहरत मिली वेंदी सही आहे 500 लाइक्स अची वेंदा करोड़ सब्सक्राइबर्स अची वेंदा जेको बि आहे ठीकु आहे बट तव्हां अगरि अहिड़ी शइ करणु चाहियो था वाकई तव्हांजो कम ते तव्हांजी सच्चाई आहे या तव्हांखे सिर्फ़ु शोहरत खपे सिर्फ़ु पैसो खपे सही आहे सुठो कमु कंदो त तव्हांखे शोहरत ऐं पैसो ॿई बि मिली सघनि था जे सिर्फ़ु शोहरत खपे त उहा तव्हां केतिरो सस्टेन करे सघंदो उहा ई तव्हांजी ॻाल्हि सस्टेन करणु आसान आहे सुपरफिशियल शइ कंदो हिकु लेवल जी त
सही आहे तव्हां हिकु सेकंड लाइ तव्हां सुठी का बाबा शक्ल ठाहे छॾी माण्हुनि खे खिल अची वई तव्हां का वायरल वीडियो करे छॾी उन खां पोइ nobody would recognize you, nobody would care तव्हांखे 2 सालनि खां हफ़्ते खां पोइ तव्हांखे केरु सुञाणींदो कोन्हे सही आहे त तव्हां अहिड़ी का शइ कयो जेका माण्हुनि जे दिमाग़ में वेही वञे बिल्कुलु राइट हाउ अबाउट मतिलबु तव्हां जी ॻाल्हि कई त तमामु मज़ेदार ॻाल्हि कई त राइटर्स खे असांखे पैदा करणु घुरिजे ऐं राइटर्स खे स्पेस ॾियणु घुरिजे ऐं इहे अहिड़ी का शइ असां यूनिवर्सिटीज़ में बि माना हाणे एड कयूं त उहा ठीकु आहे तव्हां हाणे राइटर्स जेके माण्हू जेके राइटिंग जो शौक़ु आहे छोटा छोटा ड्रामास लिखनि छोटा छोटा फिल्म्स लिखनि शॉर्ट फिल्म लिखनि उन ते कमु करणु घुरिजे उहे मुंहिंजे सां एक्सपेरिमेंटल मूवीज़ ठाहिनि यूनिवर्सिटीज़ में इहे कमु थिए पियो थो ईअं कोन्हे त माना केरु पढ़ाए कोन थो राइटिंग एटलीस्ट ज़ाबिस में जॾहिं मां हुयुसि त उते असां वटि स्क्रीन राइटिंग जो कोर्स हूंदो हाणे बि आहे ॿियूं जेके मेन यूनिवर्सिटीज़ आहिनि कराची में उहे आहिनि पर इंटीरियर सिंध में मूंखे एतिरो राइटिंग जे पासे कंहिंजो को इंट्रस्ट नज़र न आयो ऐं जेके इंट्रस्टेड हुया उन्हनि खे का स्पेस न पई मिले उन्हनि खे माना केरु सेखारे न पियो इन करे जो उते माण्हुनि खे अचे ई कोन थो त सेखारींदो केरु भले यूनिवर्सिटीज़ में पढ़ाइण वारा हुजनि या पढ़ण वारा हुजनि यू नो सो आई थिंक उहा मेन असांजो इहो मसइलो आहे जेको पढ़ंदो कोन्हे त तव्हां ॿियनि खे पढ़ाइनि तव्हां राइटर बि आहियो ठीकु आहे तव्हां छा सम्झो तव्हांजी जेका शुरू खां जेका रीडिंग रही आहे शुरू खां जेका ऑब्जर्वेशन रही आहे तव्हांजी कहिड़ी रही आहे मतिलबु ऑब्जर्वेशन तव्हां जेकी डेली माना छा माना हिकिड़ी इंस्पिरेशन ऑब्जर्वेशन रही हूंदी शुरू में तव्हां मुंहिंजो सोशल इशूज़ खां वधीक इहो हूंदो आहे त पंहिंजे इंटरनल जेके आहिनि न इशूज़ इन करे जो मां बि त सोसाइटी जो हिसो आहियां त जेके मुंहिंजा पर्सनल इशूज़ जेके हूंदा उहे सोसाइटी सां कनेक्ट कंहिं न कंहिं तरीक़े सां हूअं ई कनि था सही आहे पाण ते माण्हू फोकस कंदो त तव्हां यू नो आई थिंक हू सेड दैट हाणे तव्हांजो अॻे साल कोरियन फिल्म खटी ऑस्कर जेको पैरासाइट उन जो डायरेक्टर हुयो बॉन्ग जून उन मार्टिन स्कॉर्सेज़ी खे कोट कयो हुयो द मोस्ट क्रिएटिव इज द मोस्ट पर्सनल एसेंशियली एंड दैट इज अ फैक्ट तव्हां जेतिरो पर्सनल वेंदो ओतिरो तव्हांजी शइ उहा क्रिएटिव थींदी ऐं उहा ओतिरी शइ माण्हुनि सां कनेक्ट बि कंदी बिकॉज इट विल बी वेरी पर्सनल एंड इट विल कनेक्ट टू यू हार्ट टू हार्ट राइट उहा शइ ते वधीक माण्हू फोकस करे I think that is where you can come up with the most personal stories. मुंहिंजी इंस्पिरेशन बि इहा ई रही आहे इन तरीक़े सां त मां पाण ते फोकस कयां ऐं ईअं ई मां पाण ते फोकस करे ऐं सोसाइटी सां माण्हू पाण ई कनेक्ट करे सघे थो तमामु सुठी अक्सर माण्हू हमेशह ॿियनि खे ॾिसंदा आहिनि तव्हां ॻाल्हि कई त पोइ त वाक़ई कुझु करे ई कोन एटलीस्ट जेतिरो माण्हू पंहिंजो पाण ते कमु करे त वधीक बहितर आहे पाण खे इम्प्रूव करे न पहिरीं ॻाल्हि त इहा पाण खे इम्प्रूव कंदो पंहिंजियूं शयुनि ते फोकस कंदो तॾहिं ई तव्हां ॿियनि खे कुझु ॿुधाइण जी कंहिं हुन स्टेज ते पहुचंदो ॿियनि खे त मां सलाह बि ॾेई सघां अच्छा हाउ डिफिकल्ट इट इज़ लेट्स कम टू द जेको आहे हुन में ट्रेंड क्रॉसिस डेज़र्ट द क्रॉसिस उनजो प्रोसेस कीअं रहियो जेकॾहिं तव्हां फिल्म आयो जॾहिं शूट कयो उहो केतिरो डिफरेंट हो जॾहिं तव्हां लिखंदा आहियो कॾहिं फर्स्ट टाइम तव्हां आयो फिल्म ग्राउंड ते आयो कीअं लॻो तव्हांखे इलाही नर्व रैकिंग हुयो हिकु तरीक़े सां बिकॉज़ इहो त उन में सो दिस इज़ द फर्स्ट फिल्म जेका इन स्केल ते मां ठाही हुई इन खां पहिरियों मां जेके बि कया हुए सफ़ा नंढे कमु कया पंहिंजे लाइ मिड़ी कोशिशि कंदो एक्सपेरिमेंट कंदो रहंदो हुउसि ऐं हीअ हुई जॾहिं अपॉर्चुनिटी मूंखे मिली गो हिते इंस्टीट्यूट पाकिस्तान मां जेका फिल्म फेलोशिप हुई 15 फिल्म मेकर सिलेक्ट थियासीं उन्हनि जे तरफ़ां अपॉर्चुनिटी मां उन्हनि चयो बाबा हे सही आहे फिल्म ठाहिणी आहे ठीकु आहे सो आई केम अप विद द स्टोरी राइटिंग जो प्रोसेस तक़रीबन 2-3 महीना हलियो हिकु तरीक़े सां ऐं शुरू खां एंड ताईं चई सघिजे थो त जेके आख़िरी जेका फॉर्म में फिल्म आई उन में 1.5 महीनो ॿियो लॻो ऐं वरी 2 ॾींहं ॿिया लिखण जा पर प्रोडक्शन जी ॻाल्हि आई त आई थिंक उन में मां पाण ते इलाही प्रेशर मुंहिंजी हिकिड़ो इहो मसइलो बि आहे त मां पाण ते इलाही प्रेशर पाण ते इलाही प्रेशर न विझंदो आहे बट इहो आहे त आई एम द बिगेस्ट क्रिटिक of myself सही आहे त मां जे हे ही करणो आहे ऐं ॿियो मूंखे ट्रस्ट इशूज़ बि इलाही आहिनि त हर शइ पाण करणी आहे ऐं जंहिंखे मां ॿियो कंहिंखे कमु ॾियां बि थो त हुन में मूंखे सुपरवाइज़ हुनखे ज़रूरु करणो आहे कमु थिए थो कोन थो थिए या सो ऐं इहे त ईअं ई कमु थींदो आहे एटलीस्ट जे तव्हां वटि बजट लिमिटेड आहे त तव्हांखे हर शइ या त पाण करणी पवंदी या पाण हुन में एटलीस्ट हुननि खे इन्वॉल्व थियणो पवंदो हा इन्वॉल्व थियणो पवंदो आई थिंक दैट्स व्हाट मेक्स यू सुठी ॻाल्हि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे बिकॉज़ दैट्स व्हाट मेक्स यू अ गुड डायरेक्टर तव्हां जॾहिं डायरेक्ट तव्हांखे तॾहिं ई कंदो जॾहिं तव्हांखे पाण खे कमु ईंदो राइट सो उन में मां पाण ते इलाही प्रेशर विझी ऐं हर शइ हिकु तरीक़े सां उहा कराई ऐं उन खां पोइ असांजी 1-2 ॾींहंनि जी शूट हिकु ॾींहं जी मेन शूट हुई बाक़ी ख़ाली हिकिड़ो सीन हुयो जेको असां 2 ॾींहं ते कयो अधु कलाक में बट मेन असांजी 1 ॾींहं जी शूट हुई सो दैट हैपेंड इन February 25, 25 ऐं 26 ते असां शूट कंप्लीट करे पोइ वरी लॉकडाउन जे दौरान ऐं इहे सॼो असां एडिट वेडिट थींदियूं रहियूं सो बट या दिस इज़ हाउ इट हैपेंड ऐं इलाही मुश्किल प्रोसेस इन करे जो इट्स नॉट जस्ट त मां ॿियनि खे प्रूव कयो कयां त मूंखे डायरेक्टिंग ऐं राइटिंग अचे थी मां पाण ते बि प्रूव कयां त मूंखे वाक़ई अचे थो कोन थो इहा त मतिलबु सुठी अप्रोच आहे अच्छा सुठी जेके तव्हां कई आहे लेट सपोज जेकॾहिं तव्हां हिकिड़ी फेस्टिवल में फिल्म वई आहे या त हिकिड़ो सर्टिफिकेट मिली वियो आहे फिल्म वई फेस्टिवल में ज्यूरी ॾिठी उन्हनि ज्यूरी नॉमिनेट कयो त दिस इज़ द सुठी फिल्म आई आहे ऐं मतिलबु डेफिनेट हुन में बि
सिर्फ़ु ईअं न त ॾिसण में सुठी आहे, शूट कीअं थियल आहे, कहिड़े तरीक़े सां टेक्निकलिटीज़ आहिनि, हुनजी ग्रामर आहे, फिल्म जो ग्रामर आहे, स्टोरी जो हिकिड़ो ग्रामर आहे, शॉर्ट जा खोड़ सारा माना हिकिड़ा पहलू थियनि था, स्टोरी हले कीअं थी, छा थी वञे, थोरे टाइम में सभु शइ करे थो वञे, हिकिड़ो इन में बि तव्हां 100% सही साबित थियो। वॉट डू थिंक फिल्म खे जेके नवां छोकिरा करणु चाहिनि था या हिन वक़्तु जेके ॾिसनि था, जेके तव्हांखे बाद में यूट्यूब ते ॾिसंदा, जिते ॾिसंदा, फिल्म खे A खां Z ताईं कहिड़ा कहिड़ा प्रोसीजर्स मां गुज़रणु घुरिजे त वधीक बहितर फिल्म थी सघे थी? इन में त हज़ारे प्रोसेस आहिनि, इन में नंढियूं स्टेप्स आहिनि, बट मेनली तव्हांखे राइटिंग ते फोकस करणु घुरिजे, बिकॉज़ शुरू तव्हांजी फाउंडेशन उहा आहे, जे तव्हांजी बेस पकी न हूंदी त उनजे मथां तव्हां ठाहींदो त उहा हूअं ई किरी पवंदी, यू नो, हिकु बिल्डिंग वांगुरु जे हिकिड़ी एनालॉजी तव्हां सुठो DPC स्क्रिप्ट ते माण्हू फोकस करे, डायलॉग्स जंहिं तरीक़े सां चवनि, जीअं असां हिते हीअं ॻाल्हायूं पिया था, जे तव्हांखे हिकु रियलिस्टिक फिल्म ॾेखारणी आहे ऐं ईअं ई का सिचुएशन आहे त इट हैज़ टू बी रियलिस्टिक 100%। एक्टिंग जेको इहो तव्हां राइटिंग जॾहिं महिल तव्हां कंदा आहियो, तव्हांखे इहो दिमाग़ में अचे त इहे लाइनूं केरु एक्टर पढ़ंदो स्क्रीन ऐं उहो हरू बि गाड़ी न हुजे, एग्जैक्टली, ऐं उहो फोर्स्ड न लगे, न त केरु एक्टिंग पे थो करे, एक्टिंग, एक्टर हू डज नॉट एक्ट, मतलब कचहरी ईअं नॉर्मल, एग्जैक्टली नॉर्मल, सो दैट्स हाउ इट शुड बी एंड दैट स्टार्ट्स ऑन द पेज। ऐं एटलीस्ट इहो आहे त हिकिड़ी टिप जेका मुंहिंजी हूंदी आहे हमेशह, जेका मां पाण बि धिका खाई थोरा सिखी आहे, उहा इहा आहे त जेको तव्हांजो बजट जेको आहे न, आई थिंक बजट जा असांजे हूअं इशूज़ आहिनि ॾाढा, त तव्हां पंहिंजो बजट किरायो पेपर ते ई, जे पेपर ते तव्हां पंहिंजो बजट किराईंदो, तव्हां माना बम ग्लास ऐं इहे पिया लिखो त बिल्डिंग किराईंदासीं, इफेक्ट्स हणंदासीं, पैसा आहिनि तव्हां वटि कोन्हे एतिरा, लिखी त छॾींदो, उन खां पोइ कंदो छा, फिल्म त ठहंदी कोन्हे, सो तव्हां उन हिसाब सां लिखंदो स्मार्ट तरीक़े सां, त हे शयूं मूं वटि अवेलेबल आहिनि। जीअं हिकिड़ो आई थिंक मैक्सिकन प्रॉब्ली डायरेक्टर हूंदो या अमेरिकन डायरेक्टर रॉबर्ट रोड्रिगस, टेरेंटिनो जो दोस्त, ऐं उन जो इहो हूंदो, पहिरियों लिस्ट कंदो, बाबा हे शयूं मूं वटि आहिनि, मूं वटि छा आहे, हे कैमराज़ आहिनि, हे लाइट्स आहिनि, ही कमरो आहे मूं वटि, हाणे हिन में कहिड़ी स्टोरी ठही सघे थी, हिते छा छा थी सघे थो हिन कमरे में, यू नो, उन हिसाब सां पोइ स्टोरी लिखंदो, ऐं पोइ रिसोर्सिस हूअं ई आहिनि त पैसा त हूअं ई तव्हांजा घटिजी विया, यू नो, जे मूं वटि हिकिड़ी फॉर एग्जाम्पल पाणी जी बोतल पई आहे, हिन पाणी बोतल ते फिल्म ठही सघे थी, मेन प्रॉप आहे त मूंखे पाणी बोतल ख़रीद करणी कोन पवंदी, राइट, ईअं करे इहा साइकोलॉजी अप्लाई करे तव्हां पंहिंजो बजट किराए सघो था, ईअं पोइ तव्हां फिल्म पंहिंजी कंप्लीट करे सघो था एटलीस्ट, पोइ भले जहिड़ी बि ठाहे उहो तव्हां ते फिल्म ड्यूरेशन छा हुजणु घुरिजे अंदाज़न? तव्हां जेका हीअ शॉर्ट फिल्म आहे या फीचर? शॉर्ट फिल्म, हीअ तव्हांजी घणनि मिंटनि जी? शॉर्ट फिल्म जेका आहे असांजी 20 मिंटनि जी आहे। तव्हांजी हीअ 20 मिंटनि जी फिल्म? तमामु सो वेल, हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे, ब्रेक खां पोइ साई बि पटियो थोरे, जेको चई था कहिड़ियूं सफ़ा, मतिलबु राहुल बि असां ॻाल्हाइण जा शौक़ीन आहियूं, राहुल बि आहे, हिकिड़ो ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ कचहरी कंदा काॾे वञो, राजू असांजो। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक। मां चवां थो कुझु कॉल्स बि वठनि, पंहिंजे प्रोग्राम में कॉल वठणु घुरिजनि, ऐं कचहरी थी रही आहे ॾाढी मज़ेदार क़िस्म जी, सभु माण्हू चवंदा हुआ बोर बि न कयो तव्हां असांखे, एॾी सफ़ा डार्क कचहरी, पर इहो आहे त हिकिड़ो ॾिसो न ॾाढो सुठो मौक़ो आहे, एॾा सां इहो हिकिड़ो मौक़ो न जो डिजिटल ॾाढो हिकिड़ो असां वटि वधी वियो आहे, मतिलबु एॾा अपॉर्चुनिटीज़ अची वियूं आहिनि असां वटि, सोशल मीडिया जिते किथे इवन पैसा था ॾियनि, कमु था कनि डिफरेंट एप्स ते, त इन चेंज खे तव्हां कीअं ॿुधो, केसि ताईं वेंदी इहा शइ? इहा ई त फ्यूचर आहे तव्हांजो, डिजिटल इज़ द वे टू गो। आई मीन हाणे तव्हां उन हिकु टाइम हुयो जॾहिं माण्हू हुनखे डिनाए कनि पिया त न ख़ाली फेज़ आहे हिकिड़ो, हाणे त माण्हू डिनाए नथो करे सघे, हाणे हर शइ डिजिटल थी वई आहे, स्पेशली जॾहिं पेंडेमिक हुयो त तव्हां ॾिठो त हर शइ डिजिटल शिफ्ट थी वई, जॾहिं तव्हांजा सिनेमास बंदि हुया त माण्हू नेटफ्लिक्स, हुलू, एमेज़ॉन, एप्पल इन्हनि सभिनी ते ई गुज़ारो करे पियो, सही आहे, गुज़ारो बि न बल्कि हुन में थ्राइव कनि पियूं, हुन ते सुठियूं शयूं बि अचनि पियूं, सो आई थिंक तव्हांखे जीअं सॼी दुनिया में हाणे थिए पियो थो, यू नो, हर शइ डिजिटल शिफ्ट पे थिए, तव्हांजा प्लेटफॉर्म्स जेके आहिनि, थिएटर खां वधीक फोकस जेको आहे तव्हांजे डिजिटल उन ते स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स ते आहिनि, सो आई थिंक हिते बि रिवाज शुरू थी चुको आहे, पर इहो उन लेवल ते न पहुतो आहे। आई थिंक दैट इज़ द वे टू गो, बिकॉज़ उन में तव्हांखे सेंसरशिप जी तव्हांजो जेके घटि थी वञनि, लिमिटेशंस घटि थी वञनि, ऐं ऑडियंस तव्हांजी सॼी दुनिया में आहे, सॼी दुनिया में, लिमिटेड न आहियो, हिते सिनेमा में आहे त सिर्फ़ु हिते ई माण्हू ॾिसण ईंदा, जे ॿिए कंहिं मुल्क में रिलीज़ न थी त उहो मसइलो थी वेंदो, हाणे ऑनलाइन आहे, सॼी दुनिया ॾिसी सघे थी, तव्हांजी ऑडियंस हूअं ई वधी थी वञे, इन सां इहो फ़ाइदो थो थिए, जीअं तव्हांजा शोज़ आहिनि मनी हाइस्ट टाइप, स्क्विड गेम, इहे स्पेनिश कोरियन शोज़, ज़िंदगी में कॾहिं कोन सोचियो त इहे शोज़ वायरल थींदा, सही वायरल थींदा, हाणे थी सघनि था, सो ईअं सिंधी, उर्दू, पाकिस्तानी, हाणे त मुंहिंजे डोंट थिंक अहिड़ी को सिस्टम बि स्टार्ट थियणु घुरिजे, मतिलबु मूवीज़ जो प्लेटफॉर्म ठाहिणु घुरिजे, शॉर्ट मूवीज़ जो, ईअं सोशल मीडिया ते माण्हू अर्न करे सघनि था, कमु करे सघनि था, वोट ॾियूं ईअं आहिनि हिते पाकिस्तान में, कुझु आहिनि, पर उन लेवल ते नथा ठाहिनि, ॿियो इहो आहे त हिते असांजी उहो ई मसइलो आहे, असांखे शॉर्ट फिल्म्स असां इहे प्लेटफॉर्म्स ठाहे था वेठा आहियूं, पर असांजी सम्झ उहा कोन्हे, सम्झ कोन्हे, यू नो, सो उहो सम्झ जीअं आस्ते आस्ते डेवलप थींदी, ईअं नवां नवां माण्हू ईंदा रहंदा, थोरो इन पासे अवेयरनेस पैदा थींदी त पोइ आई थिंक माण्हू इन पासे
वञण जी कोशिश बि कंदा, ऐं कोशिश कनि बि था, जीअं आहिनि इलाही माण्हू, बट अच्छा, दैट इज़ एन इशू। दैट बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। सो वेल इनखे बि मुंहिंजे हिसाब सां रखणु घुरिजे। एॾी दुनिया तेज़ी असां न एक्चुअली 100% हिन फिल्म जे मीडियम ते कोन पहुची सघंदासीं। ड्रामा असां सुठा कोन था ठाहे सघूं, जेके असांजा ड्रामा हलनि था। हाणे वञी 2-3 ड्रामा थोरा चेंज कया आहिनि, हिन एक्सपेरिमेंटल कया आहिनि, उन में बि इहो थो लॻे, सच पुछो उन में बि इहो थो लॻे त इहे असांजी स्टोरीज़ आहिनि। सही, जेके हिननि जा हिट ड्रामा आहिनि इहे बि लॻनि था इहे असांजी स्टोरीज़ आहिनि, असां कंहिं माण्हू खे ॾिठो आहे, ईअं ई रहियो आहे, ऐं उन में ई मरहला रहिया आहिनि, घर उहे, घिटियूं उहे, सिस्टम ॾिसो, माना उहा ई शयूं जेके असांजे वटि रियल स्टोरीज़ आहिनि, जेके एग्ज़िस्ट कनि थियूं, असां वटि लोकेशन्स उहे पियूं आहिनि, घिटियूं उहे पियूं आहिनि। हिन वक़्त ताईं तव्हां वेंदो नंढा नंढा ॻोठनि में तव्हांखे उहे फ्लेवर्स मिलंदा। त हिन खे अंडरस्टैंड करण लाइ केतिरो टाइम लॻंदो डिजिटल खे, जेकॾहिं हिन टीवी जी मीडियम खे कोन सम्झी सघिया आहिनि। फिल्म त हिननि खां इलाही परे आहे, इलाही परे आहे, जेकॾहिं इंटरनेशनल फिल्म ते वञो त उहो त इलाही परे आहे। शॉर्ट फिल्म सां इन जी ॻाल्हि कजे त आई थिंक तव्हां वटि माण्हू अहिड़ा आहिनि जेके सम्झनि था हिनखे। जीअं कुझु फिल्म मेकर्स आहिनि, हमज़ा बंगश आहे, कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि, सिराज सालकी, इंताज़ हैदी, अली सुहेल जौहरा, इहे तव्हांजा इहे असां वांगुरु ई यूनिवर्सिटीज़ मां हितां जा पढ़ियल आहिनि, इहे उहा जनरेशन आहे, ऐं उहे कुझु फिल्मूं ठाहिण जी कोशिशि कनि पिया था, जेके फेस्टिवल्स में वञनि पिया थियूं, ऐं ईअं ई आहिनि, ऐं उहे फेस्टिवल्स में वञूं बि आहिनि, सक्सेसफुल बि थियूं आहिनि। पर उन्हनि खे उहा मेन स्ट्रीम एक्सेप्टेंस जेका आहे न, उहा इन लाइ न मिली आहे बिकॉज़ असांजा जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे ई एक्सेप्ट न करे सघिया आहिनि। सो आई थिंक उन में टाइम लॻंदो, जॾहिं पुराणा माण्हू थोरो पंहिंजी जॻह ख़ाली कंदा, तॾहिं नवां माण्हू ईंदा, ऐं पोइ उहे या त उहे सम्झनि त बाबा ज़मानो हाणे चेंज थियो आहे, ऐं माण्हुनि खे बि ॿियूं शयूं खपनि। सो आई थिंक उन्हनि खे जॾहिं मां सम्झ ईंदी तॾहिं माण्हू। अच्छा, लैंग्वेज बैरियर जेको आहे, जीअं तव्हां ॿुधायो त तमामु सुठी ॻाल्हि की कोरियन सां मनी हीस्ट थियो, डिफरेंट जेके बि असां जेको आहे हिते ॾिसूं पिया, त लैंग्वेज बैरियर बि त हिकिड़ो ख़तमु थियो आहे, थोरो ईज़ी थियो आहे, ईज़ी माना डू यू थिंक इलाही ईज़ी थी वियो हाणे? को मसलो न आहे, मतिलबु इहा सिंधी फिल्म 10 साल अॻु में त केरु शायदि ॾिसण लाइ को प्लेटफॉर्म हुयो ई न, यू नो, ऐं हाणे इहो त हर को ॾिसी सघे थो। माना इहो कोन्हे सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, बिकॉज़ ॿाहिरि त इहे इलाही घटि थी चुका आहियूं। हाणे माना ॿियनि लैंग्वेजिस में फिल्मूं ॿियनि मुल्कनि में बि रिलीज़ थियनि थियूं, अमेरिकन फिल्मूं चाइना में रिलीज़ थियनि थियूं, चाइनीज़ फिल्मूं US में रिलीज़ थियनि थियूं, इहो त को मसलो न आहे। बट इन स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म सां ऐं डिजिटल सां इहो फ़ाइदो बिल्कुलु ज़रूरु थियो आहे। हा, ऐं इन जे करे इहो आहे त हाणे असां आई थिंक उहो रिस्क माण्हू खणी सघे थो, इहो मसलो न आहे। माना 15 साल पहिरियों तव्हां इहो सोचो यार सिंधी फिल्म मां ॿिए कंहिं मुल्क में मोकिलियां, केरु ॾिसंदो, कीअं सम्झंदो, केरु डबिंग कराइणी पवंदी छा अंग्रेज़ी में या उर्दू में। हाणे असांजो अञा हिते पाकिस्तान में इहो अञा ताईं इहो मसलो आहे। अच्छा, सिंधी फिल्म ठाही अथई, इनखे भला उर्दू में डबिंग कराए, पोइ भला हणूं किथे। सिंधी फिल्म तव्हां उर्दू में डबिंग कंदो, उर्दू ई ठाहियां न, हिते इहो मसलो अञा ताईं आहे। सो आई थिंक उहो असां आस्ते आस्ते क्रॉस कयूं पिया था, पर ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में इहो मसलो न आहे। तव्हां जेका बि लैंग्वेज में फिल्म ठाहियो, मतिलबु साउथ इंडियन फिल्मूं यार, तव्हांजूं बांग्लादेशी फिल्मूं कांस में अवार्ड्स खटनि पिया थियूं, त उन सां को मसलो बेस्ट मूवीज़ यार, साउथ इंडियन इज द बेस्ट फिल्म इंडस्ट्री। साउथ इंडियन मूवी लाइ केतिरो माना टक्कर ॾेई विया बॉलीवुड खे, त उनखे लाइ किथे खणी अचलायो क्वालिटी कम कनि पिया, एॾो मतिलबु माना कनि पिया जो माना सफ़ा कॉमेडी त कॉमेडी में सफ़ा मज़ेदार क़िस्म जो कमु। कॉमेडी जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु कॉमेडी थोरी आहे, सिर्फ़ु कॉमेडी ते असां फोकस करे वेठा आहियूं, बट इलाही जॉनरास ॿिया आहिनि, ऐं ॿियो जॉनरास खां ॻाल्हि हाणे अॻिते हली वई आहे। तव्हांखे सिर्फ़ु जॉनरास में सोचंदो त उन में बि तव्हां पाण खे लिमिट पिया कयो। सही, यू नो, हाणे असां सिर्फ़ु स्टोरी ॿुधाईंदा आहियूं, स्टोरी पोइ भले जंहिं बि जॉनरा में फिट थिए उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। यू नो, दैट डज़ंट मैटर, यू डोंट थिंक लाइक दैट, यू स्टॉप थिंकिंग लाइक दैट, देन यू स्टार्ट क्रॉसिंग दीज बाउंड्रीज। त क्वालिटी कंटेंट तव्हांजो किथां थो अचे, यू नो, मेनली इहो आहे। वेरी गुड, वंडरफुल यार, तमामु डू यू थिंक उन खां पोइ कुझु तव्हां माना कुझु जीअं तव्हां कमु कयो, उन खां पोइ तव्हां सां अहिड़ा माना हिकिड़ा माण्हू मिलिया आहिनि जेके कमु कनि था, डू यू थिंक ऑलरेडी दिन कमु कयो आहे, या क्रिएटिव माण्हू मिलिया, राइटर्स खे अप्रोच कयो तव्हांखे? हाँ, बिल्कुलु बिल्कुलु, इलाही माण्हू अप्रोच त कयो आहे, बट इहो त हिते इहो ई मसलो आहे अञा ताईं। आई थिंक स्टोरी टेलिंग जो असां वटि ख़बर कोन थी पए। हा, मतलब स्टोरीज़ आहिनि, मतिलबु इलाही राइटर्स मूं वटि हे स्टोरी आहे, मूं वटि हे स्टोरी आहे, हीअ करणु चाहियूं था असां, स्टोरी ॿुधाइण जो तरीक़ो असांखे उहो अञा नथो अचे। सो आई थिंक दैट इज़ द प्रॉब्लम। ऐं ॿियो इहो आहे त मां पंहिंजी जेका शइ ठाहींदो आहियां, उहो मुंहिंजो प्रेफरेंस इहा हूंदी आहे त मां पाण लिखां, बिकॉज़ इहो आहे त पंहिंजे कम ते एतिरो ट्रस्ट हूंदो आहे, जॾहिं उहो माण्हू स्टोरी जीअंदो उन लिखण जे प्रोसेस जे ज़रिए, तॾहिं ई उहो डायरेक्ट सुठी करे सघंदो। तमामु सही आहे। अच्छा, एजाज़ भाई, पोइ मतिलबु मक़सदु छा आहे हिन जो, तव्हांजो अल्टीमेट ड्रीम इहो मक़सदु छा आहे, यानी केसि ताईं कमु करिणो आहे, छा करिणो आहे, केसि ताईं मरणो आहे? अञा सिंधी में थोरो वधीक कमु करिणो आहे। सिंधी में आई थिंक because market खाली लगी पे है, market खाली बिल्कुल, you know, there's nobody else who was doing it। हिकिड़ी शॉर्ट फिल्म आई जेका या ठाही असां, ऐं इन खां पोइ ॿियो कुझु माण्हुनि असां ठाहिण शुरू कई आहे, जीअं हैदराबाद में कुझु छोकिरा आहिनि, उन्हनि सिंधी में ठाहिण शुरू कयूं, उन्हनि त इलाही सफ़ा घटि बजट ते, उन्हनि जो बि ॾाढो कारी वारा छोकिरा जेके ॾाढो कमु आर्ट कारी वारा कॉन्टेक्ट में मूंखे कॉन्टेक्ट कयो आहे उन्हनि, ॿ टे दफ़ा कॉन्टेक्ट कयो, बट उन्हनि सां पर
इहो बि ॾाढो स्टार्ट थियो आहे। सो एटलीस्ट स्टार्ट थियो आहे घटि में घटि इहो आहे यू नो। ऐं मुंहिंजो गोल एटलीस्ट इहो आहे त हाणे सिंधी में हिकु ॿियूं बि शॉर्ट फिल्मूं ठाहिजनि, ऐं ॿियो इहो त सिंधी में फीचर फिल्म ठाहिजे जेका सिनेमाज़ में हली सघे लॻी सघे। यू नो बट डू यू थिंक सिनेमाज़ जो हिकिड़ो आहे, असां वटि सिनेमाज़ आहिनि ई न, असां लिमिटेड सक्कर बि कोन्हे, इहो बि इशू आहे असां किथे ॾेखारींदासीं पोइ, मतिलबु हिकिड़ो स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स बि त आहिनि तव्हांजा, जीअं उहो डिजिटल वारी ॻाल्हि, त हाणे उहा डिजिटल जे अची सघे माना एक्सेप्ट कयूं त ठीकु आहे, डिजिटल अची वियो त हाणे ठीकु आहे, सिनेमा जो हिकिड़ो सिनेमा में तव्हां स्क्रीन कयो, ॿ टे शोज़ करायो, जेतिरा शोज़ हलनि उन हिसाब सां, उहो त परफॉर्मेंस ते डिपेंड थो करे, तव्हांजो सॼो पूरो नेटवर्क आहे, एग्ज़िबिटर्स डिस्ट्रीब्यूटर्स, उन्हनि सां माण्हू डिस्कस कंदो, मीटिंग्स थींदियूं, उहा फिल्म जेतिरी हलंदी, ऑडियंस डिमांड जेतिरी हूंदी उन हिसाब सां यू नो सिनेमाज़ में हली, उन खां पोइ तव्हां स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स ते पंहिंजी हणी छॾी, सही आहे, उन जे ज़रिए पोइ तव्हां सही दुनिया में मोकिले सघो था, यू नो इट डिपेंड्स हू बाइज़ इट। बिल्कुलु इट्स वॾो कमु आहे न, कमु ॾाढो कमु आहे, ऐं हिकिड़े माण्हू जो कमु न आहे यार, हिकिड़ो माण्हू सोचे सघे थो, ॾाढो ॾुखियो कमु आहे यार। छा था एक्सपेक्ट कयो यार, छा करणु घुरिजे असांखे, माण्हू मां जनरल पब्लिक मां तव्हांजी छा एक्सपेक्टेशन था? पब्लिक मां पब्लिक इहो आहे त यार हिकिड़ो त तव्हां पब्लिक खां एक्सपेक्टेशन जी पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों जेके आहिनि तव्हांजा स्टेक होल्डर इंडस्ट्री वारा जेके आहिनि उन्हनि सां एक्सपेक्टेशन, ख़ैर उन्हनि सां बि आहे त ख़ैर कंहिंसां बि कोन्हे, बट आइडिया इहो आहे त जेको आहे उन्हनि खे एटलीस्ट इहो एक्सेप्ट करणु घुरिजे त दिस इज़ अ वेरी यू नो दिस हैज़ अ स्कोप, सही आहे। जीअं 13-14 साल अॻु में शोएब मंसूर ख़ुदा के लिए ठाही, सही आहे, उन खां पोइ सभिनि फिल्मूं ठाहिणु शुरू कयूं, वरी उन खां पहिरियों केरु कोई कोन ठाहींदो, हिकु ॿ फिल्म खां ईंदी करे, सही आहे, पर उन हिकिड़ो दौरो शुरू कयो, राइट, पीपल ट्रस्टेड दैट, माण्हुनि जो ट्रस्ट आयो त यार फिल्मुनि में स्कोप आहे, फिल्मुनि में इंडस्ट्री पूरी ठाहे सघूं था, सही, ईअं ई असां सिंधी फिल्मुनि लाइ, रीजनल फिल्मुनि लाइ छो नथा ठाहे सघूं, उहो ट्रस्ट जॾहिं ईंदो माण्हुनि जो, जेके असांजा सिंधी फिल्म मेकर्स आहिनि जेके सिंधी में ठाहिण खां शर्माइनि पिया था, सिंधी आहियूं पर सिंधी में ठाहींदासीं कोन, इन करे जो पैसा कोन्हनि, सही आहे, इन में पैसा कमाईंदासीं कीअं, जे तव्हां हणंदो माण्हू ॾिसंदा सिंधी में कंटेंट, तॾहिं त पैसा कमाईंदो न तव्हां, तव्हांजो सिर्फ़ु पैसे ते ध्यानु आहे, पर तव्हां बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू त तव्हांजो हिकिड़ो अलॻि, पर तव्हां हिकिड़ो पूरी मार्केट तव्हांजी ख़ाली पई आहे, तव्हांजो मैदान ख़ाली आहे, हिते बिज़नेस ई बिज़नेस आहे, उहो माइंडसेट उन्हनि जो आहे कोन्हे, ऐं हितां मां स्टेक होल्डर सां ॻाल्हायो बि आहे, उन्हनि जो माइंडसेट बिल्कुलु कोन्हे, उहे चवंदा बसि हींअर असां पैसा आणूं, हींअर ई असांखे खपे। 2 कलाकनि में तव्हां ॻाल्हि की तव्हां मज़ेदार ॻाल्हि की, सो वरी हिकिड़ो गानो प्ले कंदा, गाने खां पोइ अचे। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो 7 to 9 में। अॼु असां राहुल एजाज साहब वेठो हो। राहुल एजाज साहब हिकिड़ी फिल्म ठाही हुई, तमामु हिकिड़ी मज़ेदार क़िस्म जी जर्नी आहे। 2014 में अॾे बैचलर कई ज़ैबस खां पोइ 4-5 सालनि जो गैप रहियो, साईं राइटर बि आहे, जर्नलिस्ट बि आहे, फोटो जर्नलिज़म बि कमु कयो, एक्सप्रेस ट्रिब्यून में बि लिखियो, उन खां पोइ 1.5 साल कोरिया में बि रहियो। उन हिकिड़ी मूवी सोची त मूवी ठाहियां, पहिरीं सिंधी फिल्म जेका इंटरनेशनल जेके फिल्म फेस्टिवल थींदा आहिनि, वॾा फेस्टिवल थींदा आहिनि, शायदि नाला बि असांखे यादि न हूंदा, जेके कुझु नाला हूंदा जेके दुनिया में रहंदा आहिनि, ऐं पहिरियों दफ़ो इहा थी इहा ॻाल्हि त पहिरियों खां सिंधी फिल्म जेका शॉर्ट फिल्म इंटरनेशनल फेस्टिवल में वञे, जिते दुनिया जी हर लैंग्वेजिस जूं फिल्म हूंदियूं आहिनि, ऐं अदा इहो कयो आहे, ऐं उहा फिल्म नॉमिनेट थी आहे, ऐं हाणे ॿियनि मुल्कनि में बि उनजी जेको आहे स्क्रीनिंग थींदी, ॾेखारी वेंदी, ऐं असांजे ॿियनि मुल्क इंडिया मां बि उनखे जेको आहे नॉमिनेट थी अवॉर्ड लाइ, ऐं ॿियंद बि थी, उहा सॼी पुछंदासीं। इहा हिकिड़ी वॾी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, असांखे प्राउड करणु घुरिजे, ऐं हमेशह असांखे पंहिंजे आर्टिस्टनि खे, पंहिंजनि माण्हुनि खे प्रमोट करणु घुरिजे, ओन करणु घुरिजे, उनजी सपोर्ट करणु घुरिजे, उनखे ॿुधणु घुरिजे। असां हमेशह अक्सर करे त वेस्ट ॿुधंदा आहियूं, नेटफ्लिक्स ॾिसंदासीं, ॿियो ॾिसंदासीं, ॿियनि डायरेक्टर खे, असांजो बि अदा राहुल आहे, उन इहो कमु कयो, एटलीस्ट पंहिंजनि माण्हुनि खे ज़रूरु प्रमोट कयो, पंहिंजनि माण्हुनि खे ज़रूरु वोट कयो। सर इहो बि ॾाढो प्रॉब्लम आहे असांजी सोसाइटी में न, मतिलबु उहो हिकिड़ो फॉर ग्रांटेड वठंदा आहिनि, ठीकु आहे, हीअ आहे, केरु आहे, इहो बि हिकिड़ो प्रॉब्लम आहे। उन लेवल ते उहा जेको तव्हां कमु कयो आहे, शायदि हे देखिन तव्हांजो हिकिड़ो बेसिक ऐं थॉटफुल माण्हू आहियो, पर जेको माण्हू ॿिया मूवी ठाहींदा उनखे उन क़िस्म जी फीडबैक नथो मिले, उन क़िस्म जो जेको रिस्पॉन्स नथो मिले, त इट हर्ट्स न। त जंहिं लेवल ते मां कमु कयो, हिकिड़ी इंडस्ट्री जो डेवलप करणु चाहियां, हिकिड़ी इन में को बि शक न आहे त सेफ समय जो जेको आहे उन स्केचिस वारनि हिकिड़ो म्यूज़िक स्टार्ट कयो, उन्हनि हिकिड़ी म्यूज़िक बि नवाण पैदा कई, गिटार खणी आया, सुठा वीडियोज़ ठाहिया, सुठे तरीक़े सां कमु कयो, उन्हनि खे उन लेवल जो फीडबैक न मिलंदो त शायदि इहा फीडबैक ते त बिल्कुलु लिटरली मतलब being an artist, I am an artist, I know I'm working in this industry since last 12 years, 10 years, and then you know मतलब 10-12 साल इट्स इनफ हूंदा आहिनि, मतलब उन खां पोइ तव्हांखे उन क़िस्म जो फीडबैक, उन क़िस्म जी मतलब शयूं न मिलनि, दैट्स लिटरली यू आर गेटिंग हर्ट। बिल्कुलु डिसअपॉइंटमेंट इहो तव्हांजी फील्ड जो हिसो ई आहे। आई मीन असांजो इहो मसलो आहे त असां हर शइ खे पर्सनल बि खणी वेंदा आहियूं, का रिडक्शन आई पोइ चवंदा तव्हांजी फिल्म जे सुठी न आहे, त असां लॻंदा त असां सुठा आहे तरह कोन्ह आहियूं, यू नो, ऐं इहा ॻाल्हि हर्ट करे थी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं जेतिरो सक्सेस, पर इहो आहे त जेतिरो सक्सेस तव्हांखे मिले थी न, उन जे पोयां उन खां 500% वधीक जेको आहे उहो तव्हांजी रिजेक्शन बि मिले थी। बट
that is part of the game. मतलब यो तांजे फील्ड में पार्ट ऑफ द गेम के तावदी के तां करे यू नो दैट्स पार्ट ऑफ द गेम गेम होते आहे जे सबसे बैलेंस हुजे न मतलब ये सब कहावतूं सब चमणियूं या जी स्टीव जॉब्स चवंदो आ बिल गेट्स चयो त बिल गेट्स जेके चयो ठीक आ उते बाबा बिजली न वेंदी हुई उते पानी पीअण साफ़ हुयो उते घर ठीक हुया उते बरसात पवंदी त मसला एडा न हूंदा आहिनि एडा मसला न हुया गोटकीअ में पैदा थे बिल गेट्स ठीक आ शिकारपुर पैदा थे आऊं मने सघां थो स्टीव जॉब खे माना माण्हुनि सां हमेशा अगेंस्ट अचो बिल गेट्स जो शिकारपुर पैदा थिया तो शिकार पैदा थे तो बस में चढ़े ऐं हिते ज़रूर एतिरा अहिड़े लेवल जा जीनियस पैदा थिया हूंदा 100% न मिलिया न प्लेटफॉर्म जेके असांजे लेवल ते असां अच्छा हिकिड़ो प्रॉब्लम इहो बि रहियो आहे इंस्पिरेशन मोटिवेशन लाइ चलो ठीकु आहे असांजी मोटिवेशन फलाणो रहियो आहे बाबा उहो हिते पैदा ई न थियो आहे उन हिते हवाई रे खाधी आहे पाणी कोन पीतो आहे स्कूल कोन वियो आहे पीली ड्रेस कोन पाती अथई पटी ते कोन लिखियो अथई उन बस में कोन चढ़ियो आहे खुलियल माना उहो माना असां वटि असां ब्रेक करे इन हायरार्की के सिस्टम के उहो कीअं ब्रेक चलो करे न करे पर उनजी हिकिड़ी पंहिंजी जर्नी आहे असांजी पंहिंजी जर्नी आहे बट तव्हांखे पंहिंजी करणी आहे पर जेकॾहिं तव्हां इन जर्नी में तव्हां सां ॿियो को साथ न ॾींदो अकेलो माण्हू नथो करे सघे कुझु नथो करे सघे केतिरो लिखंदो आख़िर तव्हां लिखी वेंदो नतीजो इहो थींदो को माण्हू ईंदो तव्हांजी स्टोरी लाइ लिखंदो यार एतिरा साल पुराणी स्टोरी असां ठाही आहे राइट राहुल इजाज़ जी ईअं त थियणु घुरिजे न हुजे न डेडिकेशन ॾियो न जीअं फेयर त तव्हांजी ज़िंदगी बि कान्हे ऐं का इहा फील्ड बि कान्हे मतिलबु ईअं इलाही टैलेंट जेको आहे एतिरा उहे ईअं ज़ाया था थी वञनि ऐं ॿियो इहा त मतिलबु तव्हां ख़ैर उहा वेस्ट जी एग्जाम्पल आहे पर वैन गो हिकिड़ो पेंटर हुयो सही आहे विंसेंट वैन गो उन पंहिंजे माना कनि कपे छॾियो ऐं मेंटल इशूज़ थी विया हुया उनजा पाण खे एंड में आई थिंक ही किल्ड हिमसेल्फ बट द पॉइंट इज़ उन पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु हिकिड़ी पंहिंजी पेंटिंग सेल कई उन मरण खां पोइ हाणे उन पेंटिंग्स जेके उन मिलियंस में सेल थींदियूं आहिनि मिलियंस ऑफ डॉलर्स में सही आहे ईअं I mean, this is how it happens. You can't exactly. The shine, someone has to break the chain. No, someone has to break. Ne, but the जेकॾहिं माना राइटर आहियां या हसा करे मूंखे सुठो दिमाग़ आया ऐं मां सुठो दिमाग़ पॉज़िटिव आहे त आई वांट टू चेंज मां शयुनि खे बहितर करे सघां दुनिया जो हर कमु हर माण्हू कोन थो करे सघे त जहाज़ मां कोन थो लाहे सघां ठीकु आहे मां लिखी सघां तव्हां लिखी सघां थो लिखी सघो था तव्हां सही आहे तव्हां ॿुधायो उहा ॾाढी कम जी ॻाल्हि ॿुधायो यार मूंखे 10-12 साल खां मां कमु थो कयां जंहिंजी फील्ड लिखणु हुजे हाणे त महीने 500 माण्हू तव्हांखे अप्रोच कयो आहे this is how matlab but it has taken 12 years exactly it has taken 12 years so matlab overnight kuch na the overnight matlab yaar matlab मां जो ॿियो कुझु नथो एक्सपेक्ट कयां राहुल भाई being a artist being a actor being a VJ मां हिकिड़ी एक्सपेक्ट कंदो न पंहिंजी आर्टिस्ट खे प्रमोट कयो यार पंहिंजे आर्टिस्ट खे थोरो सम्झो जेको बि अथव इहो सखर जो शिकारपुर लाड़काणो हैदराबाद कंदकोट कश्मीर पंहिंजो अथव ऐं उन आर्टिस्ट खे प्रमोट कयो ऐं उन वटि एतिरो खज़ानो पियो आहे तव्हांजा आर्टिस्ट माण्हू ॻाइनि था Exactly, yeah, बिल्कुल सही ॻाल्हि आहे तव्हां यार सिंगर ॾिसो तव्हांजी स्टोरीज़ ॾिसो तव्हांजा आर्टिस्ट ॾिसो उन्हनि जो मतिलबु माना हर शइ पई आहे त उन्हनि पंहिंजनि आर्टिस्टनि खे प्रमोट आई थिंक असांजो हिकिड़ो मसलो इहो बि आहे न त असां पंहिंजे आर्टिस्ट खे तेसि ताईं इज़त न ॾींदा आहियूं जेसि ताईं उहो ॿाहिरि वञी उतां नालो कमाए न अचे बिल्कुलु त हिते बि इन सां बि इहो ई थियो मतिलबु असां फिल्म या पहिरियों ॿाहिरि मोकिली ऐं उते 5 मुल्कनि में 8 फेस्टिवलनि में लॻी उन खां पोइ माण्हुनि हिते चयो त ओ अच्छा सिंधी फिल्म उन्हनि ॾिठी आहे अंग्रेज़ ॾिठी आहे त पोइ ठीकु आहे अंग्रेज़ ॾिठी आहे अच्छा अंग्रेज़ पोइ माना अंग्रेज़ माना इहो तय की असांखे भलो हूंदो माना इहो तय थियल आहे डिसाइड असांखे भलो हूंदो जिते तव्हां इहो डिसाइड करे वेठा हो तव्हांखे भलो हूंदो तव्हां भलो घुरिजे न भलो ज़रूर माना ईंदा आहिनि त माना जेको कोट ऐं पैंट पाए रंग जो शो जो भलो ई हुजे इन कॉन्टेक्स्ट में भलो आहे त पोइ हे उनखे अच्छा उनखे जज करण खां पहिरियों न उन ॾिठी आहे त बसि ठीकु आहे तय आहे माना पोइ ग़लति ॾिठी न ॾिठी आहे उन वटि टाइम न हुजे उन सर्टिफिकेट ठीकु आहे हे चवंदा यार बसि पोइ तव्हांखे 50 माण्हू ॿुधाईंदा अॻु में हिते अचो तव्हांखे पोइ टाइम न ॾियां यार ॾिसूं था पोइ यार हिन में हीअ आहे हिन डायलॉग ठीकु न आहे लोकेशन ठीकु न आहे हे हीअं न आहे एजाज़ हीअं हुजणु घुरिजे ही कहिड़े कमरे में छो आहे फिल्म म्यूज़िक भला हो विझो खणी कोन गानो हुजो एम्बियंस ते कमु न आहे करणो हर कंहिंजो पंहिंजो आहे स्टोरी आहे सो एक्ज़ैक्टली दिस इज़ जेको आहे वर्ल्ड इहे कचहरी यानी हाल वालनि तव्हां बि कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो हाल वाल कयो फीडबैक ॾियो पंहिंजो राहुल इजाज़ जो आहे त इंशाल्लाह दुआ कयो राहुल इजाज़ असांखे खोड़ सारी मूवीज़ ठाहे सभु कमु कयूं असां बि ठाहींदासीं मूवीज़ कमु कंदासीं हिकिड़ी इंडस्ट्री खे ॾींहं ते ॻाल्हि कई त इंडस्ट्री खे आउं खणी हलणु थो चाहियां इंडस्ट्री ठाहिणु थो चाहियां वॾी जिते हिकिड़ो वॾो कमु थिए ऐं बाक़ी इहो माहौल थियणु घुरिजे मुंहिंजे हिसाब सां इहो सिंधी जी ॻाल्हि आहे न हिन में इहो आहे त रीजनल सिनेमा हर ॿोली में थी सघे थो असां वटि 50 ॿियूं ॿोलियूं आहिनि पाकिस्तान में सही आहे पंजाबी पश्तो सराइकी तव्हांजो छा चइबो आहे बलोची ब्रोही ॿियो 30 किलोमीटर का लैंग्वेज चेंज आहे सराइकी थरपारकर में 3-4 लैंग्वेजिस आहिनि मारवाड़ी आहे जेको गुजराती आहे खोट सारो हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां पोइ कचहरी कंदा काढंदा वञो राजस्थान नगर
वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में खुश आमद भली का ॾाढी मज़ेदार क़िस्म जो माना संडे गुज़रे कचहरी ड्राइंग रूम में कंदा आहियूं चांहि ते वेही अॼु आहे त ॿार मारी आहे असां सही आहे न ईअं कचहरी थींदी आहे तव्हां वैसे ओवरऑल रूटीन छा हूंदी आहे तव्हांजी मतिलबु रूटीन बेसिकली आई जस्ट स्टे इन मां रूम, मां पंहिंजे कमरे में बंदि हूंदो आहियां, आइडियाज़ ते कुझु न कुझु कमु पियो हलंदो आहे। जीअं अॼुकल्ह हुन ते हिकिड़ी नई शॉर्ट फिल्म ते कमु हले पियो थो। मंडेज़ ते मां पढ़ाईंदो आहियां यूनिवर्सिटी में फिल्म हिस्ट्री ॿारनि खे CBM में, ऐं बाक़ी इहो आहे त कॉन्टेंट राइटिंग जेका मुंहिंजी कंपनी पंहिंजे हिसाब सां हले पई थी। आई हैव माय टीम ऑफ राइटर्स जेके कॉन्टेंट क्रिएट कंदा आहिनि कॉर्पोरेट ब्रांड्स लाइ। सही आहे। So that's mainly a few things. अच्छा मैं तव्हां कंटिन्यू लॻा पिया हाणे तव्हां ईट जेको आहे फिल्म स्लीप फिल्म छा हिकिड़ो डायलॉग ईट स्लीप एंड एवरीथिंग इज योर मूवी। सो सही आहे सर, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं विश कयूं त अलाह करे इनशाला हिकिड़ी सिंधी फिल्म का ठहिजे वॾी जेका वॾी स्क्रीन थियणु घुरिजे, ज़रूरत आहे हिनजे के। ऐं सर हाउ अबाउट द एजुकेशन, ॿिया बि खोड़ सारा सब्जेक्ट आहिनि नॉट लाइक ईयर, चलो ठीकु आहे वी हैव द सो मेनी सब्जेक्ट्स लाइक एजुकेशन थी वियो, पाणी जो ॾाढो प्रॉब्लम थियणु वारो आहे, क्लाइमेट चेंज थो थिए, एनिमल इज़ अ वॾो बिग सब्जेक्ट आहे। आई एम वेरी क्लोज टू एनिमल, मां ॾाढो एनिमल्स सां जेको ॾाढो असरु थो थिए ऐं मतिलबु रोडनि ते बीठा आहिनि माना उन्हनि खां माना को पाणी पीतो आहे न पीतो आहे, उन्हनि गाह खाधो आहे न खाधो आहे, इन क़िस्म जो ट्रीट थो कयो वञे उन्हनि सां। ऐं ॿिया खोड़ सारा जानवर परिंदा बर्ड्स जेके मरनि था, ॿिया खोड़ सारा इशूज़ आहिनि। डोंट यू थिंक इन्हनि ते फोकस करणु घुरिजे? फोकस करणु घुरिजे, पर असां त इंसाननि जे जीअण मरण जो कोन था सोचूं त जानवरनि जो किथां सोचींदासीं, यू नो, सो दैट इज़ अ main big issue. That's reality. Yeah, but that's the reality. That's the reality. But we need to make some kind of content. I just wanted to do something like ठीक है कुछ काम माना animals ते असां ने किस्म जो जे किस्म जो असां ट्रीट था कयूं ना इतबार के you don't have idea. मतलब मां उसके sometimes I'm tired के यार आऊं थकी पवंदो आहियां यार माना मतलब मां छा थो करे सघां, मां हिकिड़ी ताईं हेल्प करे सघां थो कंहिंखे तव्हां दुनिया में ॾाढो ॾुखियो कमु आहे। आऊं सोचंदो आहियां कंहिंखे फीड कराइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। वंस की उस 2 or twice कंदो, 3 दफ़ा कंदो, 4 दफ़ा, वन डे जू तव्हां विसरी वेंदो, भुली वेंदो, 5 मिनट में हूंदो। हिकिड़ो मैकेनिज़म हुजणु घुरिजे, दैट इट शुड बी अ मैकेनिज़म। पर उहो मैकेनिज़म ख़ैर इहे त वॾा इंफ्रास्ट्रक्चर जा असां इंस्टीट्यूशनल मसला आहिनि न जेके सिस्टमैटिक हिकिड़ा मसला हलनि पिया था असांजा, बिकॉज़ असांजो टॉप टू बॉटम हर शइ में को मसलो आहे, यू नो, इहे इशू तॾहिं सॉल्व थींदा। बट इहो आहे त उहे सॉल्व उन्हनि जी अवेयरनेस हुजे पहिरियों त उन लाइ तव्हां कॉन्टेंट माण्हू ठाहे सघे थो, उन लाइ का डॉक्यूमेंट्री ठाहे सघे थो, का फिल्म ठाहे सघे थो, बट करिणो त इहो उहे इंस्टीट्यूशंस खे ई आहे कमु। बिकॉज़ अगेन जीअं तव्हां शुरू में ॻाल्हि कई, हिकु माण्हू जो इहो कमु न आहे, यू नो, इहो आहे सॼे तव्हांजे सिस्टम जो मसलो। What is the most? What do you think? Being a journalist, I want to ask you. What is the most issue के focus करने को चाहिए? Unit के साथ society के नहीं ज़रूरत है। Most there are so many issues, man. But I'm not a journalist जेके political नहीं social issues ते इहो लिखना हो जाए। Generally के मुझे जेको concern हुंदो, even when I was a journalist, my thing was culture. You know, culture and arts ते focus हुजे। आर्ट्स ऐं कल्चर तव्हांजी सोसाइटी खे एक्चुअली अंदरां खां चेंज करे, रूट खां वठी चेंज करे सघनि था। बिकॉज़ इहे शयूं उहे आहिनि जेके हर वक़्तु हूंदियूं आहिनि, यू नो, जॾहिं तव्हांजा पाणी इहे सॼा मसइला जेके आहिनि उहे तव्हांजा हलंदा रहंदा, पर तव्हां अकेला हूंदो ऐं बुख ते हूंदो तॾहिं बि तव्हां को न को पाण खे एंटरटेन करण लाइ गानो गुनगुनाईंदो, ऐं गानो चाहे आर्ट आहे, का शाइरी आहे, यू नो, दैट कीप्स यू गोइंग। इट्स आर्ट ऐं कल्चर ऐं इहे जेके शयूं आहिनि, इहे रोटी कपिड़ा मकान वारियूं जेके शयूं आहिनि, उन्हनि जे जेतिरियूं ई वैल्यूएबल आहिनि, इम्पोर्टेंट आहिनि, ऐं आई थिंक उन्हनि ते फोकस हुजे, बिकॉज़ उन्हनि ते असांजो फोकस आहे। I want to know, बट मां इहो ॼाणण पियो चाहियां त असांखे अहिड़नि सब्जेक्ट ते बि मतिलबु शॉर्ट फिल्म्स मूवीज़ ठाहिणु घुरिजनि। इन हिसाब सां चवां त मोस्ट तव्हां नज़र में कहिड़ो इशू आहे? I think the education is the most. Education is one. I think also religious tolerance is one. The most important. Religious harmony and diversity. इते असांजो जेके conversions, forced conversions थियनि थियूं, असां पंहिंजा मंदिर, मस्जिदूं, टेम्पल्स, इहे issues जेके साड़े था छॾियूं, का ख़बर कोन थी पए कंहिंखे, कूड़ा इल्ज़ाम हणी था छॾियूं। मतलब इन्हनि ते बि असांखे मूवीज़ ठाहिणु घुरिजनि, मतिलबु इन ते बि आस्ते जेतिरो तव्हां करे सघो था स्लोली असांखे मूवीज़ ठाहिणु घुरिजनि। बट असांखे जेको सोसाइटी खे डायरेक्ट जेको इम्पैक्ट विझे, एजुकेशन इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट सब्जेक्ट आई वुड से। जेसिताईं माण्हू एजुकेटेड हूंदा त इहे जेके ॿिया इशूज़ ॿुधायो ते न थींदा। आर्ट त चलो ठीकु आहे, हिकिड़ो आर्ट आहे, आर्ट डेफिनेट तव्हांखे खपे थो, आर्ट बि ज़रूरी आहे। आर्ट ऐं एजुकेशन आर्ट सां रिलेट ई आहे, ग्रामर ई आहे न कंहिं शइ जो, ग्रामर जेसिताईं तव्हांखे न ईंदो त तव्हां शयुनि खे। तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे सवेर बि तव्हां इहा मेंशन कई, ग्रामर जी ॻाल्हि, फिल्म ग्रामर, आई थिंक दैट्स समथिंग दैट आई हैव नॉट हर्ड एनीवन, ॿियो कंहिंखे मां चवंदे कोन ॿुधा, फिल्म इज़ अ लैंग्वेज। एग्जैक्ट, फिल्म इज़ अ लैंग्वेज न, उन में उन जी ग्रामर तव्हांखे सम्झणी आहे, तव्हां ग्रामर सम्झो त पोइ तव्हां हुन सभु शइ ॻाल्हाए सघो था। दिस इज़ ऐं अक्सर करे कुझु मां चवंदो आहियां खोड़ सारी एजुकेशन इहा आहे, जीअं असां मतिलबु चलो ठीकु आहे, माण्हू जीअं स्टोरी टेलिंग आहे, तव्हां ॿुधायो त स्टोरी टेलिंग जी माण्हुनि खे ख़बर आहे, स्टोरीज़ तव्हां ॿुधाए बि कीअं, उहो ॿुधाईंदा ईअं हिकिड़ो किसो आहे, कचहरी आहे, वाक़ियो आहे, या जे पाण दोस्ती में, पर हिकिड़ो जीअं उनखे
समराइज़ कजे उहो बि ॿुधाए सघे थी न मतिलबु हिकिड़ो असां जीअं चांहि वांहि ते वेहंदा आहियूं चर्चा ॿुधाईंदा आहियूं हिक ॿिए खे जोक्स हूंदा आहिनि जोक्स जो बि त स्ट्रक्चर आहे न स्ट्रक्चर त उहा खिलाईंदी आहे उहे स्टोरी टेलिंग जो बि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ी लैंग्वेज आहे स्ट्रक्चर आहे उहो स्टोरी स्ट्रक्चर तव्हां मास्टर करे वठो तव्हां स्टोरी ॿुधाए सघो था आराम सां यू नो एंड दैट्स व्हाट आई टीच माय स्टूडेंट्स एज़ वेल असांजो फिल्म हिस्ट्री ॿुधाईंदो आहिनि उन्हनि खे मां 100 साल पुरानी जर्मन फिल्म ॾेखारे छॾी 1920 जी का साइलेंट फिल्म आहे कोई डायलॉग कान्हे पर सम्झ में आई ऐं उन ई फिल्म खां इंस्पायर्ड तव्हांखे उहे ई शयूं मिलंदियूं तव्हांखे अॼुकल्ह जे फिल्मुनि में शटर आइलैंड थी वई इंसेप्शन थी वई हे उहो सॼियूं मशहूरु जेके फिल्मूं आहिनि माण्हू ॾिसनि था उन्हनि खे ख़बर कोन्हे इहे शयूं शुरू त 100 साल पहिरियों थी चुकियूं आहिनि राइट उहे तव्हांखे उतां खां सम्झणु शुरू करणियूं आहिनि एक्सपोजर ईंदो तव्हां वटि तव्हांजो दिमाग़ु खुलंदो बाबा हे बि थी सघे थो हीअ बि थी सघे थो अच्छा हिननि हीअं कयो असांखे हीअं करे छॾियो हुनखे त स्टोरी वधीक बहितर थी वेंदी दैट्स हाउ यू लर्न नंढो नंढो प्रोसेस आहे नंढी शइ खे तव्हां फोकस कंदो ब्रेक डाउन कंदो हर शइ खे त जेका हिकु शइ ठहियल आहे लेगोस जीअं आहिनि ॿार लेगोस सां ठाहींदा आहिनि सही आहे बिल्डिंग ठाहींदा आहिनि न पर उन्हनि खे ब्लॉक्स ॾींदा आहिनि उहे ब्लॉक्स तव्हांखे सम्झणा पवंदा ईअं ई तव्हांजो आई थिंक दैट्स हाउ यू लर्न द प्रोसेस बिल्कुलु ऐं हिते बि इहो बि त मसलो आहे न हर माण्हू हर कमु थो करणु चाहे न मसलो इहो आहे डायरेक्टर बि थींदुमि राइटर बि थींदुमि एक्टर बि थींदुमि सभु कुझु प्रोड्यूसर बि थींदुमि सभु कुझु थींदुमि जेका फॉल्ट रेस मास्टर अपनाईंदासीं इहो बि प्रॉब्लम पर मसलो नतीजन का बि 100% नथी थिए न हिकिड़ी शइ कोन थी सक्सेसफुल न नतीजन सभिनी में एवरेज जिते किथे रहिजी था वञूं काॾे वञे यार उन मसलो न आहे उहो बि प्रॉब्लम आहे वञे त वञे काॾे तव्हांखे एतिरो टाइम आहे ऐं एतिरो फोकस आहे तव्हां 5 शयूं सिखी सघो था हिकु महिल 5 ई शयुनि ते ईअं कॉम्प्रोमाइज़ नथा करणु चाहियो पाण करे सघो था कयो बिल्कुलु पर इहो त एटलीस्ट डिगो कोन था करे सघो त हिकु ते फोकस करे माण्हू करे हिकिड़ी शइ ते फोकस करणु घुरिजे ॾाढो मां चवंदो आहियां हिकिड़ी शइ तव्हांखे जेका जंहिंमें तव्हां एक्सपर्ट आहे उहा हिकिड़ी शइ वठो उन में अलाए केतिरी शयूं आहिनि उन में अलाए केतिरा माना शयूं आहिनि जंहिंमें तव्हां सक्सेस पहलू जेके अचीव करे सघो था टारगेट अचीव करे कुझु न कुझु नालो कढी सघो था जीअं असां अलगोरिदम नवाज़ आहिनि ॿिया आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते शयूं ख़तमु थी वेंदियूं कुझु खोड़ सारा कहिड़ा जानवरनि जा नसल ख़तमु था थींदा खोड़ सारा माण्हू त ख़तमु थींदा वञनि उन खां पोइ वॼाईंदो केरु उन खां पोइ कमु कीअं थींदो ऐं उन खां पोइ लेगेसी खे कंटिन्यू केरु कंदो को माण्हू न आहे जेको लेगेसी कंटिन्यू करे एवरीबडी इज़ माना इन शॉर्टकट्स में मां फलाणी शइ कयां फलाणी शइ कंदुमि हीअं थींदो पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कई हिकिड़ी मज़ेदार क़िस्म जी ॻाल्हि कई तव्हांजो त माण्हू 5 सेकंड लाइ मशहूरु थी वेंदो बट अॻिते न रहंदो हिस्ट्री न रहंदो 40 सालनि खां पोइ या ॾिसंदो न ॾिसंदो कोई That is the most important thing. I mean, there's a reason असां अलन फ़कीर जो अञा ताईं ज़िक्र कंदा आहियूं राइट ऐं उन खां पहिरियों शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जो नुसरत फ़तेह अली खान जो अञा ताईं यार मंजूर सखणी तव्हांजे साम्हूं आहे मंजूर सखणी साहब जी कल्ह हिकिड़ो गानो हलायो मां पंहिंजे प्रोग्राम में मां चयो 30-40 साल 45 साल 40 साल पुराणो गानो हूंदो अञा पोइ हूंदो 50 साल हूंदो मुंहिंजे हिसाब सां अहिड़ी मेलोडी अहिड़ी कंपोज़िशन अहिड़ी शाइरी ॿी छो न आहे उन्हनि खे सभु रीमेक कनि था पर नई का शइ न आहे त जेका नई का शइ अचे असां रीमिक्स जी दुनिया में आहियूं फ़िलहाल अॼुकल्ह हर शइ पुराणी खणी हुनखे रीमिक्स था कयूं बट का नई शइ ठाहिण लाइ केरु तयारु कान्हे इन करे जो नई शइ में रिस्क खणण लाइ केरु तयारु न आहे हॉलीवुड में हुजे हिते हुजे म्यूज़िक में हुजे या फिल्म में हुजे या कंहिं बि आर्ट कंहिं बि मीडियम में हुजे we want safety we want guarantee त हिन मां असांजो पैसो वसूल थींदो you know that's the problem it's all about money असां रिस्क कोन खणंदासीं हलो बाबा 50 साल थिया 100 साल थिया हर शइ जो रीमिक्स करे छॾियो तव्हां हर फिल्म जो रीमेक करे छॾियो तव्हां ख़तम थी वई रीमेक करण लाइ हाणे छा ठाहींदो हाणे नेक्स्ट व्हाट you know so ओ माण्हू केरु सोचे नथो अरे आऊं हिकिड़ी मूवी ॾिसां पियो जेका जंहिं दुनिया में जेको पेट्रोल ख़तम थो थी वञे अलाए कहिड़ी नालो आहे मूवी मूंखे विसरी थो वञे जेको पेट्रोल ख़तम थी वेंदो आहे उहो टॉपिक आहे त बसि उहो पैसा सभु कुझु ईअं ई पिया हूंदा आहिनि पोइ माण्हू लाइ बुख जो मसलो हूंदो आहे कुझु आहे ई न टाइम वारी मूवी जेका आहे टाइम जेको चेंज कंदा आहिनि चेंज हिक ॿिए खे टाइम ॾींदा आहिनि टाइम नालो टाइम टाइम ई आहे मुंहिंजी मूवीज़ माना अहिड़ा सब्जेक्ट्स ॾिसी करे हैरान था थी वञूं मूवी आहे कीअं ऐं 2 टे मूवीज़ अहिड़ी उतां स्टार्ट थियूं उतां ख़तमु थी वञनि मतिलबु अहिड़ा मां चवां माना हीअं थींदो आहे हिते ऐं नंढड़ो आइडिया आहे सिर्फ़ु नंढड़ो आइडिया आहे ऐं उनखे उन्हनि एक्सपेंड ईअं कया स्टोरी अहिड़े क़िस्म ठाही आहे नंढड़ो सफ़ा एतिरो आइडिया आहे उनखे अहिड़े तरीक़े सां उनखे शूट थियल आहे मतिलबु वर्ल्ड बिल्डिंग आहे न सॼी उन्हनि रियल तरीक़े सां ॾेखारे छॾियो आहे बाबा हीअं वाक़ई थिए थो ऐं बिलीवेबल आहे यू नो कन्विंस करे थो ऑडियंस खे त हा हीअं वाक़ई थी सघे थो अच्छा जीअं क्राफ्ट आहे ऐं इवन असां वटि त खोड़ ग्राफिक्स जो कमु माना जीअं ॿाहिरि मुल्कनि में वॾी वॾी मूवीज़ ग्राफिक्स जो कमु खोड़ आहे असां वटि त अञा रियल टाइम में शूट थींदियूं मुंहिंजो रियल टाइम वधीक अट्रैक्टिव आहे ग्राफिक्स जे कम में जीअं स्पाइडर मूवी थी वियो आयरन मैन थी वियो एवेंजर्स थी वियो डिफरेंट इहो इन सां कनेक्टेड ॻाल्हि आहे कल्ह ई अञा मां पंहिंजे स्टूडेंट्स खे इहा ॻाल्हि चवां पियो असां इटालियन न्यू रियलिज़म जी ॻाल्हि पिया कयूं इटालियन न्यू रियलिज़म हुई फिल्म मूवमेंट हुई 1940s में वर्ल्ड वॉर जॾहिं 2 ख़तम थी त उन खां पोइ इटली में सिनेमास एतिरा ओतिरा कोन बचा साउंड स्टेजिस महांगा आहे उहो शइ कुझु बि कोन बचो आहे सही आहे जंग वंग लॻी आहे वर्ल्ड वॉर 2 आहे सो हाणे हुतां फिल्म मेकर्स जेके हुननि चयो हाणे असां छा कयूं एतिरा महांगियूं फिल्मूं असां कोन था ठाहे सघूं त हे ग्राफिक्स हे हो साउंड स्टेज पूरो स्टूडियो हे वो पैसा आहिनि कोन उन्हनि छा कयो
निकिता कैमरा खणी पंहिंजो इक्विपमेंट खणी थोरो घणो गलियुनि में वञी शूट कयो नॉन एक्टर्स खे कास्ट कयो ऐं ऑन लोकेशन शूट कई ॾींहं में सही आहे सॼी फिल्म ॾींहं में ठही वई आहे तव्हांखे पैसा बजट पाणे किरी पियो उन में फिल्म माण्हू ठाहे सघे थो 1948 जी फिल्म द बाइसाइकिल थीफ अञा ताईं उहा फिल्म माण्हू स्टूडेंट्स ॾिसंदा आहिनि कल्ह अञा मां ॾेखारिया आहियां सही आहे बट देयर इज अ रीज़न बिकॉज़ इट वाज अ डैम गुड फिल्म सही आहे बहितरीन फिल्म आहे स्टोरी छा आहे हिकिड़ो माण्हू आहे उनजी साइकिल चोरी थी वई आहे नंढे पंहिंजे पुट सां सॼी फिल्म में पंहिंजी साइकिल सही आहे आइडिया सिंपल आइडिया आहे इहो हिते कोन थो थी सघे सही आहे ईअं इलाही स्टोरीज़ तव्हांखे हिते कोन थी मिली सघनि उन में तव्हांखे घणे पैसनि जी ज़रूरत कान्हे तव्हांखे ईअं कोन्हे त वॾा ग्राफिक्स खपनि एवेंजर्स वग़ैरह सही आहे कुझु ज़रूरत न आहे लाइट्स तव्हांखे सॼो ई आहे तव्हांजे ॾींहं में सही आहे तव्हां शूट कयो वञी फिल्म ठाहियो पंहिंजी फोन ते ठाहिणी आहे वञी फिल्म फोन ते ठाहे छॾियो सो यू डोंट रिक्वायर अ बिग बजट टू डू दैट रियलिज्म बेस्ड स्टोरीज़ असां हिते आराम सां ठाहे सघूं था कंहिं शइ जी ज़रूरत न आहे सभु कुझु आहे तव्हां वटि सही है बिल्कुल तो एक गानो प्ले कंदासीं फिर थोरो मूड चेंज कयूं गानो प्ले कयूं वेलकम बैक वियर्स वेलकम बैक गानो ॿुधो एंजॉय कयो हूंदो तव्हां ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कचहरी थी आहे राहुल एजाज सां हिकिड़ी मूवी हुई जेका मूवी ठाही जेका नालो कढियो इंटरनेशनल सर कीअं लॻो तव्हां जेका मूवी ठाही आहे इंटरनेशनल तव्हां जेकॾहिं कम जी तव्हांखे जेकॾहिं रिकॉर्ड थिए थो ऐं माण्हू तव्हांखे एप्रिशिएट था कनि हाउ डज़ इट feels really good मूंखे इहो त बीइंग अ जर्नलिस्ट असांखे क्रिटिसिज्म जी वधीक आदत आहे हमेशा असां हुन साइड ते हूंदासीं जॾहिं माण्हू क्रिटिसाइज़ कंदा हुआ त अरे तव्हां हे सुठो न लिखियो आहे या हिन ते तव्हां हिन जी तारीफ़ छो न कई आहे हिन कंहिं फिल्म जी या छो जी त हुन ते वरी असांखे वधीक हिकिड़ो ॼण मोटिवेशन मिलंदी अच्छा माण्हुनि खे इहा ॻाल्हि नथी वणे त ईअं ई था कयूं भला हाणे इहो आहे त माण्हू एक्चुअली एप्रिशिएट कंदा तव्हांजे कम ते वधीक हूअं रिस्पेक्ट कंदा हाणे तव्हांखे दे लव यू नाउ दैट्स अ वेरी डिफरेंट फीलिंग ऐं हिन जी फीलिंग जी मूंखे आदत अञा ताईं न पई आहे इट्स अ ग्रेट फीलिंग आई थिंक So family response कीअं हो जेके तव्हां you are in the nominate you are in the like तव्हां न्यूज़पेपर्स में you are on the every TV channel so इहो कीअं मतलब फैमिली जो रिस्पांस ऐं घर वारनि जो ऐं जेके रिश्तेदार उहे वधीक ॼण करण लगा बिल्कुल या they were like okay they treat me like a celebrity now which I'm not a celebrity so now you are a celebrity now you are a celebrity I don't consider myself one because जे पाण खे माण्हू celebrity तो महसूस करण लॻंदो न त पोइ उनजी जॾहिं आदत थी वेंदी आहे किनी आदत आहे that's why I'm saying that's why I said that sustainability is very difficult in the media you know मतलब you should मतलब तव्हांजा जेके बेसिक्स मज़बूत आहिनि तव्हांजा थॉट्स मज़बूत आहिनि you know the things very well if you love yourself न इन लाइ तव्हां पंहिंजो पाण सां प्यार करणु ज़रूरी आहे लेकिन इफ यू लव योर सेल्फ तव्हां सेटल थी वेंदो तव्हां एडजस्ट करे वेंदो ठीकु आहे यू नो योर टेस्ट बिकॉज आई बिलीव 7.6 बिलियन आबादी आहे त यार मूं जहिड़ो माण्हू कोई न आहे आई बिलीव माई मदर इज़ डिफरेंट मुंहिंजो आई डिफरेंट आहे फिंगर प्रिंट डिफरेंट आई एम ओके विद दैट ओके जेको मां कमु कयो ठीकु आहे बट यू हैव टू बी वेरी पॉज़िटिव आई बिलीव राहुल भाई त मूंखां अॻु में हिते कोई ॿियो हुयो ऐं जॾहिं मां वेंदो ॿियो कोई ईंदो ऐं मां वेंदो त ॿियो को हूंदो दैट्स अ वेरी सिंपल फॉर्मूला एंड आई वोंट बी लाइक आई बिलीव that's true because that's true I believe jealousy is a worst disease I can know that that's very weird thing I think so. Also it's not just about loving yourself because I don't love myself no love means if you love yourself but you means respect yourself exactly you can say that's the main thing exactly if you love उन्हें खां पोइ तव्हां पंहिंजे कम ते फोकस वधीक कंदो if you respect yourself and you respect the work that you do exactly उन्हें सां तव्हांजी उहा हिकिड़ी ऑनेस्टी मतलब हू अचे थो जेके तव्हां कमु था कयो 3 सालनि खां त ग्रेट पावर कम्स द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी न पर रिस्पॉन्सिबिलिटी फील है यू आर कम ऑन द टीवी एंड मतलब यू शुड बी लाइक मतलब हिकु सोसाइटी हिकिड़ो पार्ट हुजणु घुरिजो जेको तमामु सुठो पार्ट प्ले करे जेको ॾाढो बेनिफिशियल साबित थिए सोसाइटी लाइ ईअं न त यू ऑलवेज थिंक अबाउट योर सेल्फ एग्जैक्टली यू शुड थिंक अबाउट अदर्स द पीपल जेके आयो आहियां त उहो मां पंहिंजे सिर्फ़ महिनत सां न आयो आहियां बट हुन में ॿियनि जी सपोर्ट बि एग्जैक्टली सो गोते थी वियो IOBM थी वई प्लस मुंहिंजा एक्टर्स थी विया मुंहिंजी क्रू थी वई एग्जैक्टली हाउ अबाउट द एक्टर्स जस्ट से समथिंग अबाउट द एक्टर्स एंड नादर इज अ वंडरफुल गाय इज अ वेरी Tariq Raja, Nader Hussain, Arshad Sheikh. I know the Nader only, but I don't know other, but Nader worked here also, and he's working with the KTN, and but he's a very young and energetic and good guy, and I think so. I appreciate. Amazing actors. उन्हनि सां इहो त असां माना 3 दफ़ा रिहर्सल थी 2 रीडिंग्स थियूं ऐं उन खां पोइ एतिरो रेडी थी विया हुया उन पंहिंजे कैरेक्टर में बिकॉज़ उन्हनि खे इहो त हिकिड़ी ऑनेस्टी जी उहा क्लिक करणी ऑनेस्ट एलिमेंट्स जेके आहिनि उन स्टोरी जा उहे क्लिक थी विया ऐं बिकॉज़ हो बि एतिरा ऑनेस्ट आर्टिस्ट आहिनि त उन्हनि सां कनेक्ट करण में असांजो मसलो न थियो अच्छा व्हाट इज योर थॉट कि तव्हांजी स्टोरी लिखी पर हिकिड़ो थॉट हूंदो आहे यार मां हीअ स्टोरी ठाहियां थो हिन जे करे ठाहियां थो ही थॉट आहे हिन माण्हू उहो थॉट कंप्लीट थी वियो थॉट बिल्कुल कंप्लीट थी वियो ऐं डेडिकेशन वई तव्हांजे जेके ॾियणु चाहियो पियो तव्हां जेका मां फिल्म जेका पहिरियों मां तव्हांखे ॿुधायो मां पंहिंजे लाइ ठाही पंहिंजे कज़न खे ऑनर करण लाइ हुनजी मेमोरी लाइ उन में उहा सक्सेस
थी। फुल उहा मिली वई। उन खां पोइ मूंखे एतिरो फ़र्क़ु न पियो त यार हिन फेस्टिवल में वई आहे न वई आहे, उहो पोइ जी ॻाल्हि आहे, सही आहे। बट इहा फिल्म ठही वई, उहा मां पंहिंजे कज़न जी फैमिली खे ॾेखारी, उन्हनि अप्रिशिएट कयो, उन्हनि चयो इहे सीन्स तो गुजरात में अहिड़ा ॾेखारिया आहिनि जेके मां पाण ॾिठा बि न हुया, पर उहे सिर्फ़ु मुंहिंजे दिमाग़ में आया, सही आहे। पर उन्हनि चयो इहे वाक़ई थिया हुया, ऐं इहा वॾी ॻाल्हि, इहा मूंखे ख़बर न हुई त कुझु सीन्स जेके मां हिन में पंहिंजा दिमाग़ में ठाहिया उन शइ खे पोर्ट्रे करण लाइ, उहे वाक़ई थिया हुया। सो आई थिंक दैट्स व्हाट मेड इट अ डीसेंट फीलिंग, बिकॉज़ हुन में इहो आहे त कैथारसिस आहे, हिकु कैथारसिस आहे, हिकिड़ी थेरेपी आहे हिकु तरीक़े सां इहा फिल्म ठाहिणु, मुंहिंजे लाइ बि उन्हनि लाइ बि, हर शइ लाइ। जेतिरी इहा पेनफुल फिल्म आहे ॾिसण में ऐं ठाहिण में ओतिरी पेनफुल हुई, ऐं उहो पेन जेको आहे उहो कन्वे थियो हुन में, आई थिंक दैट्स द सक्सेस। पर उन खां अलावा जेको आहे हाणे उहा फिल्म जीअं दुनिया में ॿाहिरि वञी चुकी आहे त उनजी लाइफ कंप्लीट, उनजी लाइफ वधीक थी चुकी आहे हाणे उहा सिर्फ़ु मुंहिंजी फिल्म न रही आहे, या उहा सिर्फ़ु हाणे असांजी फिल्म, हर उन माण्हू आहे जेका उन पेन में गुज़रियो आहे, सभिनि जी आहे, एंड दैट इज़, आई थिंक दैट इज़ अ गुड थिंग, दैट इज़ व्हाट आई, सो अल्लाह तव्हां वरी कामयाब कंदो। एनीथिंग यू वांट टू से, असां लास्ट में आहियूं, हिकिड़ो मिनट बचो आहे असां वटि, एनीथिंग यू वांट टू से to the audience, to the filmmakers, to the family, to the new filmmakers, whatever you want to say, anything you want to just write, लिखण शुरू कयो प्लीज़, कहाणियूं ॿुधाइण शुरू कयो, ऐं सिंधी में ॿुधायो या पंहिंजी जेका बि ॿोली तव्हांजी आहे उन में ॿुधायो। सो जीअं असांखे शर्म न अचे न, पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे शर्म न अचे पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदे या पंहिंजी ॿोली। वेरी गुड, तमामु सुठी ॻाल्हि आहे, प्राउड टू बी, दैट्स द मेन थिंग, दैट्स व्हाट आई वुड लाइक टू से। सर थैंक यू सो मच, ऐं सच पुछो ॾाढो मज़ो आयो, हिकिड़ो ॾाढो बहितरीनु, मां बि लर्न कयो तव्हां मां सिखियो डेफिनेट, त यार कुझु शयुनि खे बहितर करे सघिजे थो, कमु करण इंस्पिरेशन मोटिवेशन जी ज़रूरत आहे असांखे, असां अलॻि अलॻि था रहूं त असां हिकिड़ी पंहिंजे मसइलनि में घिरिया पिया आहियूं। सो थैंक यू सो मच, तव्हां लख कुर्ब लख थोरा तव्हां आया ऐं सच पुछो ॾाढो सुठो लॻो, सो नाइस ऑफ यू। सो वेल गाइज़, अॼु जो प्रोग्राम हुयो राहुल एजाज सां। तव्हां हिकिड़ी मूवी ॾिठी हूंदी, सिंधी मूवी रणमो गुजरात ट्रेन, ठीकु आहे, उहा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में वई, नालो कमायो ऐं नॉमिनेट थी आहे डिफरेंट जॻहनि ते, ऐं 7-8 मुल्कनि में अॻिते बि नॉमिनेट थींदी। अलाह साईं कंदो अहिड़ी मूवी खोड़ सां ठहनि जेके नौजवान फिल्म मेकर्स आहिनि, अधु जी तव्हां सॼो ओवरऑल कचहरी इंटरव्यू ॿुधो, हुन मां कुझु न कुझु ज़रूरु हासिलु कयो हूंदो। सो उमेदु कयूं था त यार ज़िंदगीअ में कुझु न कुझु ज़रूरु कयो, ऐं हीअ दुनिया, मां हमेशह सम्झंदो आहियां हीअ दुनिया जेका आहे न बहादुर माण्हुनि जी अथव, इहो यादि कयो, हीअ दुनिया बहादुर माण्हू या बुज़दिल माण्हू जी दुनिया न आहे, जेको रिस्क खणंदो आहे उहो ई थींदो आहे। राइट ऐं रॉन्ग जे विच में ग़लति आहे या सही आहे, ज़िंदगीअ में कुझु करणु चाहियो था न, प्लीज़ 5-6 साल हिकिड़ी महिनत कयो, तव्हां ज़िंदगी आहे जेकॾहिं 50 साल पंहिंजा सेव करे वेंदो, इहो ज़रूरु यादि कयो। छो इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मिलंदासीं, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, असां हिनखे दुआ में यादि रखिजो, असांखे दुआ में यादि रखिजो, वरी मिलंदासीं। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।